TSL पॉडकास्ट में भलीकार। अॼु असांजे पॉडकास्ट जो महिमान आहे सैयद गुलाम शाह। सैयद गुलाम शाह क़ौमी तहरीक सां वाॻियल रहियो आहे, जीअं सिंध महाज जो चेयरमैन ऐं सिंध क़ौमी इत्तेहाद जो कन्वीनर रही चुको आहे। सिंध क़ौमी इत्तेहाद जेको 1988 में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो हिकिड़ो गॾियल प्लेटफॉर्म हो, उनजी कन्वीनरशिप सैयद गुलाम शाह वटि हुई। सिंध यूनाइटेड पार्टी जो बानी मेंबर ऐं पहिरियों जनरल सेक्रेटरी भी रही चुको आहे। उन सां गॾोगॾु हू मुख़्तलिफ़ फोरम्स ते भी सरगर्म रहियो आहे। बाय प्रोफेशन एडवोकेट सुप्रीम कोर्ट आहे ऐं उनखां अलावा यूनाइटेड नेशन पारां इंडिजीनियस माइनॉरिटी कमीशन जो मेंबर आहे। उन सां गॾोगॾु यूनाइटेड नेशन पारां इंटरनेशनल इलेक्शन ऑब्ज़र्वर बि आहे, जंहिं तुर्की, अज़रबैजान ऐं सेंट्रल एशिया जे मुख़्तलिफ़ रियासतनि में जेके इलेक्शन थिया हुआ उनखे ऑब्ज़र्व कयो आहे। साईं भलीकार तव्हांखे, वेलकम। कहिड़े दौर में जीअं सिंध हलचल में शमूलियत अख़्तियार कई? मां 72 खां 1972 खां स्टूडेंट ज़माने खां स्टूडेंट फेडरेशन में हुयुसि ऐं हलो पिया। उहा अॼुकल्ह तव्हां गैर सरगर्म आहियो, रीज़न छा आहे? मूंखे ख़बर न आहे त सरगर्मी या छाखे था चओ, मतिलबु त जेको असीं पंहिंजी लाइफ पे ॾिठो आहे, रोड ते नज़र अचे माण्हू या कंहिं जाइ ते मूवमेंट में हलचल में तव्हांखे ॾिठो हिते आहे, जेके बि जलसा जुलूस थींदा आहिनि, हा जलसा जुलूस उन्हनि में जेकी बि सम्झंदा आहियूं त सही आहे कि उन में शरीक बि थींदा आहियूं। सेमिनार्स वग़ैरह जेके आहिनि, हाणे उमिरि जे इन हिसे में आहियूं जो असां हाणे बाल्टी खणी करे वञी करे को रोड रस्तनि ते रंग करे चाकिंग त कोन कंदासूं। ज़ाहिर आहे त सेमिनार्स वग़ैरह इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं या हिते सेमिनार थियनि था, इस्लामाबाद सेमिनार थियनि था, ह्यूमन राइट्स जा आहिनि, किथे मायूसी न आहे कि जीअं सिंध में ग्रुप्स थी विया आहिनि, धड़ा थी विया आहिनि, उनजे करे इहे फितरी ॻाल्हियूं आहिनि। इहे हिन में मायूस थियण जी ॻाल्हि कोन्हे का, थींदियूं आहिनि, थियनि पियूं। साईं जेम्स जे हूंदे बि कई ग्रुप हुया। हिकु ई टाइम ते हाणे जीअं सिंध महाज हुयो, उनजा 3 चेयरमैन असीं रहिया आहियूं, जंहिंमें साईं जेम्स रहियो आहे, आरिसर रहियो आहे, मां रहियो आहियां जीअं सिंध महाज जो चेयरमैन। बाक़ी सॼा असांजे स्टूडेंट्स विंग जा हुया, कादिर मक्सी हुजे, बशीर कुरैशी हुजे, गुल मोहम्मद जखरानी वग़ैरह वग़ैरह जेके बि आहिनि स्टूडेंट्स विंग जा हुया। हा, इहे स्टूडेंट विंग में हुया। जीअं सिंध महाज माना मदर पार्टी काउंट थींदी, जंहिंमें तव्हां जी हाणे उन में साईं जे हूंदे बि काफ़ी माण्हुनि जा क्लेम हुया, सो पर वरी पोइ हाणे त कई ग्रुप थी विया आहिनि, जीअं सिंध महाज में बि कई थी आहिनि। इहा का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का, हर को पंहिंजे अंदाज़ सां मक़सद जी अचीवमेंट चाहे थो पियो। के विढ़ी करे चाहिनि था पिया, के वोट जे ज़रिए चाहिनि था कि माण्हू खे कन्विंस करे, उनखे तबलीग करे ऐं पाण सां सहमत करे ऐं उन में तब्दीली आणणु चाहिनि था। हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे। इहो दुनिया में जिथे बि क़ौमी तहरीकूं हलियूं आहिनि, उन में मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जा माण्हू, मुख़्तलिफ़ सोचनि जा माण्हू, मुख़्तलिफ़ क्लास जा माण्हू उहे उन में शामिलु थींदा आहिनि। पोइ उन में इख़्तिलाफ़ बि थींदा आहिनि, अलॻि बि थींदा आहिनि, छाकाणि क़ौम आहे न, क़ौम में त हर क़िस्म जो माण्हू अची वेंदो न। ऑफकोर्स इन अहिड़े क़िस्म जी ऑर्गेनाइज़ेशन जेके हूंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते फ्रीडम मूवमेंट, उन ते नज़र घणी हूंदी आहे, रियासत जी बि नज़र हूंदी आहे। हाणे तव्हां ॾिसो, तव्हां चाहियो था पिया त एॾी वॾी क़ुवतुनि सां टकराव कयो ऐं उन में उन जे मुफ़ादनि सां तव्हां टकर में अचो ऐं उन्हनि जी उहो क़ाबिज़ जेकी उन्हनि जी हैसियत आहे उनखे तव्हां चैलेंज कयो ऐं चओ त तव्हां कुझु न थिए, इहा त वॾी दादागिरी आहे। भई तव्हां जेकॾहिं ज़िंदगी पाए वर्च्यू ऑफ योर ओन चॉइस जेको आहे सो तव्हां हिकिड़ी वठो था पिया, उन में त ॾुखियाई तकलीफ़ूं आहिनि। अच्छा, साईं जॾहिं हयात हुयो त उन वक़्तु माना अहिड़े क़िस्म जा थींदा हुआ, माण्हू सेपरेट बि थी वेंदा हुआ, ग्रुपिंग बि थींदी हुई, साईं जो रिएक्शन छा हूंदो हुओ? साईं बि ॻाल्हि खे फितरी सम्झंदो हो ऐं उनखे इहो कोन चवंदो हो त भई इहा ईअं शइ थियण सां इहा का ख़तमु थी। ॿियो त साईं पंहिंजे हूंदे ऑर्गनाइज़ेशन असांजे हवाले करे छॾी, उन में मुदाख़लत साईं न कंदो हुयो, ठीकु आहे न। इन हिकिड़े टाइम ते कोशिशि कंदो हो त का यकजहती थिए। फ़र्ज़ु कयो त हिकिड़े टाइम ते 86 में साईं ऐलान कयो त बाबा सॼी मेंबरशिप जी सिंध जी जेकी आहे सभिनी धड़नि जी ख़तमु कयां थो पियो। अॼु खां पोइ ग़ुलाम शाह खे चेयरमैन कयां थो, उन जी सही सां मेंबरशिप थींदी, माना सीनियर्स जूनियर्स सभु अची विया, माना जीअं सिंध महाज, सिंधी पोरियत संगत, हारी कमेटी, हारी तहरीक या इवन नारी तहरीक, असांजा यानी लतीफ़ संगत, इन सभिनी जी मेंबरशिप साईं कैंसिल कई। उनमें सीनियर आरिसर वारा, उनड़ वारा, ॿिया टिया सभु अची पिया। उन्हनि कन एहतजाज बि कयो, साईं असां त ग़ुलाम शाह खां बि सीनियर आहियूं, उन जी सही सां हाणे असां मेंबर थींदासूं। साईं चइबो आहे कुझु बि हुजे उन जी सही सां थींदो ऐं उहो हेठि खां मथे ताईं इलेक्शनूं कराईंदो
ऐं इन तरह सां जेको आहे सो त उहो उन सां छा आहे हिकिड़ी यकजहती थिए त हिकिड़े माण्हू ते एतमाद कनि हिकिड़ी लीडरशिप ते एतमाद कनि इन तरीक़े सां न पर इहो रीज़न छा हुयो माना इन सॼी मेंबरशिप खे जेको आहे मुअतल करण जो? मुतल कयूं त नए सिरे सां नए अंदाज़ सां नए नए तरह टर्म्स कंडीशन ते जेको आहे मेंबरशिप ते सही तव्हां अरेस्ट बि थिया आहियो ॿ टे दफ़ा इन मूवमेंट में हिकिड़ो दफ़ो सखर में थिया हुआ जॾहिं भुट्टो साहिबु स्पीच पियो करे ॿियो शायदि झंडे केस में बि थिया हुआ अरेस्ट अच्छा सखर वारे वक़्तु थिया आहे सखर वारो ईअं थियो त साईं जो जीअं प्रोग्राम हुयो पंहिंजो सखर अचण जो 89 में ठीकु आहे द 1 अक्टूबर त उन में साईं जे हवाले सां असां हफ़्तो अॻे मूंखे पार्टी जे हवाले सां बि ज़िमेदारी ॾिनी वई त तव्हां वञी सखर में इन जो मैनेज कयो अरेंज कयो सो हिते सखर में असां कमेटी ठाहीसीं कमेटी एडमिनिस्ट्रेशन सां बि मिलियासीं इतफ़ाक़ सां DC जेको आहे सो बदर हुजणु हुयो दोस्त माण्हू हुयो सुठो माण्हू SP DC उन सभिनी सां मुलाक़ातूं कयूंसीं ऐं हिते सराउंडिंग में जेके माण्हुनि खे कोशिशि कईसीं जीअं घणे खां घणा माण्हू अची सघनि उन में टर्म्स कंडीशन असांजे जेके पाण में एडमिनिस्ट्रेशन सां तय थिया त कोई बि डायरेक्ट एक्शन न खणंदो जॾहिं कंप्लेंट का पैदा थी त गॾिजी करे जेको आहे उनखे असीं हल कंदासीं पंहिंजे लेखे एक्शन कोई न खणंदो सो इन तरीक़े सां असां इहो अरेंजमेंट करे ऐं जीअं आयासीं एयरपोर्ट ते ग़ैर मामूली तरह सां लखनि जी तइदाद में माण्हू अची विया यानी आम तरह सां इहो चवणु आहे इंडिपेंडेंट जो बि 5 खां 6 लखनि ताईं माण्हू अची विया उहो असांखे बि एक्सपेक्टेशन एतिरी कोन हुई लास्ट मोमेंट ते उते 2 हिकिड़ा इंसिडेंट थिया हिकिड़ो त हिननि बदर हुजण शिकायत कई चई SP साहिबु चए थो त हिकु अधु गाॾी में बंदूक आहे असां निशानदेही करण ते उहा बंदूक जेकी आहे लाइसेंस वारी हुई पर उनखे चयोसीं बाबा अंदरि लिकाए रखो ॿाहिरि न कढो ॿियो कंहिं झंडे कुहाड़ीअ में झंडो विझी ऐं उहो लहिराए पियो हुतो उनखां उहा कुहाड़ी वठी झंडो उनखां साइड कयोसीं इन तरीक़े ते का शिकायत कोन आहे लास्ट मोमेंट ते मूंखे उन चयो त तव्हां पाण गाॾी ड्राइव करे ड्राइवर बि न ऐं एयरपोर्ट ते अंदरि हलो जीअं जहाज़ तां साईं लहे त तव्हां पाण उनखे खणी अचो ड्राइव करे सही पोइ मां अंदरि कई गाॾी उते जहाज़ ते वञी बीहारीसीं रनवे जे वेझो ठीकु सो उते इतफ़ाक़ सां उहो हिकिड़ो इंसिडेंट थी पियो फोकर ते साईं आयो त उहो नवाब शाह बि ईंदो हो पोइ मोहन जो दड़ो हा सही सो नवाब शाह में का माई खे लहणो हुयो उहा उनखे का निंड अची वई उहा लथी कोन जॾहिं पहुती हिन में मोहन जे दड़े त उते माई अची फॾो कयो त मूंखे नवाब शाह पहुचायो उन ते उहा देरि थी वई उते तमामु घणी उहो फॾो अञा हले पियो सो मूंखे वरी पोइ बदिराणी चयो त तव्हां साईं अंदरि अची वियो VIP लाउंज में वियो जेतिरे ताईं वरी उॾा जहाज़ हलंदो त पोइ तव्हां खणी ईंदो वियासीं असां उते लाउंज में वञी वेठासीं उन में इंटरनेशनल प्रेस वारा बि हुया DC SP सभु वेठा हुया एतिरे में जेको आहे सो शहज़ाद हूंदो हो नकवी SDM असां वटि रहियो हुनजे करे मूंखे नालो यादि आहे उनजो उहो भॼंदो आयो चई छोकिरा चढ़ी विया आहिनि मथे झंडो पिया लाहिनि सो तव्हां महिरबानी करे हलो उन्हनि खे सम्झायो छो लखनि जी तइदाद में अलाए कहिड़ा माण्हू आहिनि अलाए कहिड़ी एजेंसियुनि जा माण्हू हुजनि उनजे करे हाणे असांजे कंट्रोल में कुझु कोन हाणे तव्हां पंहिंजे अंदाज़ सां कंट्रोल कयो जीअं बि करे सघो था सो इन विच में थियो छा जो गुल मोहम्मद जखराणी ऐं होॾां पंहिंजो असांजो पंहिंजो मीर हैदर टालपुर उहे गाॾियुनि ते आया उहे जो आया त उन्हनि अची करे दर खे जेको आहे सो भॻो एयरपोर्ट जे दर खे सिक्योरिटी वारनि जे दर खे भॻो ऐं पोइ उन सां उहो सॼो जेको ख़ल्क़ ख़ुदा जी अंदरि हली आई के मथे चढ़ी आहे के काॾे हाणे एॾी सूरत हाल में असां कुझु कोन था करे सघूं वरी एतिरे सिक्योरिटी इंचार्ज जेको एयरपोर्ट जो उहो आयो चएसीं अंदरां हिकिड़ी ॿी असांजी एमरजेंसी में आहे पंहिंजी ॾाकिण उहो जेकी लोहे वारी गोल थींदी आहे उन ते तव्हां महिरबानी करे हलो बदर हुजण बि चयोसीं हलो तव्हां ॾिसो जेकर तव्हांजो आहे त रोके विझो अजायो जहिड़ो न थिए ऐं जेकर न आहे त पोइ असां पंहिंजे तरीक़े सां कयूं असीं सभु उन ॾाकिण ते चढ़ी करे मथे पहुतासीं छत ते उन टाइम हिकिड़ो छोकिरो उनजा 2 स्टेप हुया उन स्टेप खां झंडो खणी करे लथो हेठि टप ॾिनई त मुंहिंजो हथु पइजी वियुसि उनखां खसे उन छोकिरे उहो झंडो ऐं छोकिरो जेको आहे सो मां SP जे हवाले कयो
मुंहिंजे ख़बर न आहे अलाए कहिड़ी एजेंसी में असांखे सही आहे। फिल्म विझे हिनखे तव्हां हाणे पकड़ियो ई तव्हांजे हथ उन्हनि खे ॾेई असां वरी हेठि लथासीं। हाणे उते ख़ल्क़ ख़ुदा जी हेठि जेकी बीठी न वीडियो बि थियनि पिया ॾिसनि बि पिया सभु कुझु हे हो असां लही आयासीं हेठि साईं आयो वरी वियासीं लोकस पार्क। उहो छोकिरो केरु हुयो ख़बर पई पार? का ख़बर कोन्हे। लोकस पार्क आयासीं तकरियूं कयूंसीं वरी हितां थी करे असीं आयासीं शिकारपुर। सही। शिकारपुर में तकरियूं कयूंसीं उतां मौलाबश जी ताज़ियत करण जे लाइ इलाही बशी उमिरि जे बंगले ते आयासीं। अच्छा उते फ़ोन आयो चई DC साहिबु तव्हां सां ॻाल्हाईंदो इलाही बशी चयो ॻाल्हाए चयो बदर चई साईं गुलाम शाह हिकिड़ी ज़्यादती थी वई आहे तव्हां सां। छा थियो? चई तव्हांखे असां वठी वियासीं मथे पर हुतां प्रेशर जो पियो हुनजे मथां SHO आबाद जे मथां FIR कट त हुन FIR में लिखी छॾियो आहे त हिकिड़ो सुञातोसीं त GSN जो लीडर सैयद गुलाम शाह बाक़ियुनि खे ॾिसी सुञाणींदा ख़ुदा जी मार न करदा गुनाह होगी ख़ुदा। बहरहाल इहो पुराणो फॉर्मेट आहे न पुलिस जो बाक़ी ॾिसी हा बाक़ी ॾिसी सुञाणींदासीं हिकिड़े खे सुञातोसीं उहो हेठों त ॾिठो न जेको मूंखे। हा सही आहे। बहरहाल सो इन तरीक़े सां बाहि वरी वई वठां सॼे पाकिस्तान में त GM साईं झंडो लाथो आहे ऐं झंडे ते उहो साल खे GM साईं जी मक़सदु आयो ई कोन हो। न फ़क़ति साईं GM साईं त कोन आयो सतार मोरो बि कोन आयो ऐं यूसुफ जखरानी बि कोन आयो इहे सभु साईं सां गॾु हुया। पोइ बाद में वरी जेको आहे सो यूसुफ जखरानी साईं सां गॾु हुयो। साईं सां गॾु फोकर में। हा फोकर में गॾु हो ठीकु। ऐं उहो बि गॾु हुयो पंहिंजो सतार मोरो बि। सो उन में चऊं त साईं का ॻाल्हि कोन्हे असां रिपोर्ट कयूं था मथे। उन में वरी फ़ाइदो इहो थियो जो हिते जेके आहिनि छापा हणाया पिया न उन में ॾेखारनि पिया त असां छापा हया आहिनि गुलाम शाह खे अरेस्ट करण जे लाइ पर हिते हथु कोन थो अचे असांखे बग़ैर। त उन में जेके तकरियूं कयूंसीं उन में मुंहिंजो नालो कंहिं बि तकरीर में कोन आयो। ॾियनि पिया त माना मां हुयुसि ऐं हिननि अरेस्ट न कयो। उते क़ौमी असेंबली में बाहि भरी वई। ज़फ़र शाह हुयो डिप्टी स्पीकर उन सां फ़ोन ते ॻाल्हायो झंडो जेको आहे माण्हू दुश्मन जो बि उनजो बि एतिराम कंदो आहे। त हाणे कहिड़ी ज़रूरत पई असांजे पाकिस्तान खे झंडे खे हेॾे होॾे करण जी अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे असां कुझु बि कोन कयो हक़ीक़त ॿुधाईसीं। पोइ हुन इहा असेंबली में बि ॻाल्हि रखी त गुलाम शाह त मुंहिंजी ॻाल्हि थी आहे हुन जी ॿुधाई आहे। बहरहाल पोइ हिते वरी हिकदमि वरी हिनखे ट्रांसफर कयूं पंहिंजे बदर हुजण खे उन जी जाइ ते आयो कामरान लाशारी पाण वटि रहियो आहे SDM पर्सनल में इहो दोस्त बि हुयो। उन बि मूंखे फ़ोन करे चयो त साईं गुलाम शाह घबराइण जी ॻाल्हि कोन्हे मां बि रिपोर्ट करे छॾी आहे बदर बि रिपोर्ट कई आहे उन करे तव्हांखे कुझु बि न आहे। ऐं पर पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई उन्हनि जे प्रेशर ते साईं कामिल शाह चीफ मिनिस्टर हुयो उन्हनि चालान जेको सबमिट कयो उन में ॾेखारियो त गुलाम शाह सां गॾु मीर हैदर टालपुर गुल मोहम्मद जखरानी यूसुफ जखरानी ऐं सतार मोरो बि हुआ जेके जहाज़ में हुया। बहरहाल उन चालान में इहो कयूं असांखे उन में। पोइ वरी हीउ जेको थियो इंसिडेंट कराची वारो उन में मां कन्वीनर बि हुयुसि SN जो इलाइक़नि में वञी करे असीं उते मीटिंग्स कयूं पब्लिक मीटिंग्स कयूं ख़ासि तौर ते सिंधी इलाइक़ा जेको आहे सिंधी मुहाजिर इलाइक़ा ख़ुशूसन जो उन में सिंधी मुहाजिर सभु गॾिजी करे असां कयूं पिया। सो हुते वियासीं। हिकिड़ो त तव्हां हुया SN जी तरफ़ां जी हिकिड़ो तव्हां SN जी तरफ़ां हुआ हा ठीकु आहे ॿियो हुननि जी तरफ़ां केरु हुया? हुननि जी तरफ़ां अली मुख़्तियार रिज़वी हुयो अलामा अली मुख़्तियार रिज़वी रशीद हैदर ऐं अब्बास नक़वी इंतज़ार ज़ैदी इन तरीक़े सां सो असां लालू खेत में जलसो कयोसीं अलामा अली मुख़्तियार रिज़वी जे घर ते बसि उतो जलसो करे जीअं निकितासीं अटैक थियो उन में मूंखे बस्ट लॻो मुंहिंजो कज़न जेको आहे शहबाज़ शहीद थी वियो। त इन तरीक़े सां हा पोइ इन ई केस में वरी पीपल्स पार्टी जो दौर हुयो उन में उन कातिलनि खे गिरफ़्तार करण जी बजाए हिते जिना अस्पताल आयासीं उहो हिकिड़ो वॾो दास्तान आहे त कहिड़े तरीक़े सां पहुतासीं कीअं पाण खे खणाए करे ॿुधायो माण्हुनि खे ख़बर पए न उन में मूं ते असुल में जीअं असां आयासीं हुते त उहे त दोस्त गॾु हुया गाॾियूं गॾु हुयूं पर उन टाइम में बिज़न जो साहब फोत थियो हा उन ई जाइ ते बिज़न जेके पार्टी जो सदर कयूं उनखे मान में दावत ॾिनऊं मेट्रोपोल में ठीकु आहे ऐं असांजी मीटिंग बि रखियल हुई SN जी सेनेटर एजाज़ जतोई जे पंहिंजो रूम ते जेको डिलक्स रूम हूंदो हुओसि उते हिन में कसर नाज़ में उते अक्सर मीटिंग कंदो सेंटर असांजो उहो हूंदो सो उते वियासीं उहो मीटिंग जे लाइ पर चऊं त पहिरियों मेट्रोपोल उनजो हलफ़नामो करे उनजी रिसेप्शन पूरी करे पोइ रहूं था रिसेप्शन ते वियासीं पोइ वरी रखियल हुई मीटिंग जेकी उन मीटिंग जे लाइ चयोसीं त अञा टाइम लॻंदो मीन वाइल मां GSN महाज जी मीटिंग रखियल हुई ख़ाली जुड़े जे फ्लैट ते
सो उन दोस्तनि खे मां चयो त तव्हां पहुचो उते, मां हिन पासे ॾूंहुं अचां थो पियो, छाकाणि त हीउ कज़न जेको हुयो मुंहिंजो शहबाज़, उनजो अपार्टमेंट हूंदो हो वाटर पंप ते, उहो जहिड़ो कर हाइड आउट हुयो मुंहिंजो। अच्छा ते सही हुन आहे, टाइम में इहे झंडे वारे केस में थोरो साइड थींदा हुआसीं, सही आहे। उन उते जेको आहे सोची मां रहंदो हुयुसि। मां चवां हम्म। कोई न ॾिसे, हुनखे चयुसि तव्हां हलो हिन पासे ॾूंहुं, उहे गाॾियूं हुयूं ॿ चारि जेके, उहे हुन पासे ॾूंहुं वयूं, ऐं हेॾां जेको आहे सो मां हिनखे छॾणु वियुसि। त जीअं हिते पहुतुसि, हुते 9:30 बजे खनि जो टाइम हुयो, हम्म, त पुठियां ॿ मोटरसाइकिल ते आया, न हिकिड़ी गाॾी अची करे बीठी अॻियां, त मुंहिंजी नज़र वई उन ते, उहो कारे शीशनि सां हुई। 4 व्हील हुई, हा, हा। सो मूंखे पंहिंजो जेको आहे सो त एतिरे में जेको आहे सो मोटरसाइकिल ते हिकिड़ा अची 2 ॼणा अॻियो बीठा, सही। एतिरे में जेको आहे सो हू लथा जेके क्लेशननि सां फायर करे शुरू कया, हम्म, ख़ल्क़ ख़ुदा जी रुकिजी वई। पोइ हितां जेको आहे सो बहरहाल उहा फाइट थी, सही। हुनखे हिते ई हाली छॾियूं था। हाँ ठीक, ठीकु आहे। ओके, सही पोइ है। वरी उतां जेको आहे सो उन में हिनखे बस्ट लॻी वियो पाण वारे शहबाज़ खे, शहबाज खे। ऐं हू ताज़ो अञा जापान खां आयो, ब्लैक बेल्ट बि हूंदो हो। मूंसां का ॻाल्हि करे बि हिकु जॻह हेठि हुयुसि, दरवाज़ो बि खुलियल हुयुसि, मां ड्राइव ते कई, 2 ॼणा हुयासीं टोटल। त साम्हूं वारो जेको गन झलियो बीठो हो, हिन लथो जो अलाए कीअं उनखे धक कई, त उहो पिस्टल वञी उनखे किरियो, उहो किरी पियो, ऐं परियां जेके बीठा हुया उन्हनि बस्ट फायर हयो। कयो, सही। सो उन में जेको आहे सो हिनखे सॼो बस्ट लॻो। ख़ैर उन खां पोइ जेको आहे सो इहे हलिया विया, त मां हिनखे खयो त सॼो हालत ख़राबु हुई हुनजी। सही आहे, मां कमीस लाहे करे, एतिरे मूंखे बि जेको आहे सो बस्ट लॻी चुको हो। हम्म, सो मां हेॾो हथु विझां त ब्लीडिंग तमामु घणी पई थिए, हुनजी ब्लीडिंग, मां कमीस लाहे पहिरियों हुनजे मथे में ॿधी, माण्हू कोई वेझो ई कोन अचे हिन खणण जे लाइ। अच्छा, गाॾी जा शीशा सभु भॼी विया, पोइ छिके खणी गाॾी में विधोमांसि। उहो हितां जेको आहे सो नीपा चौरंगी हटी ते नदीम क्लिनिक हूंदी हुई, नदीम हॉस्पिटल हुई, ठीक। उन में खणी वियोमांसि फर्स्ट एड जे लाइ। बसि पोइ डॉक्टर चयो हाणे फर्स्ट एड असांजी कहिड़ी, एम्बुलेंस में मां पाण ड्राइव करे उनखे खणी करे आयुसि जिना अस्पताल। जिना अस्पताल में उते अब्बासी हूंदो हो हिकिड़ो पुलिस सर्जन, उते डॉक्टर हूंदा हुआ न सर्जन, उहो भॼंदो आयो, चयईं उन्हनि जा बि माण्हू मरी विया आहिनि, ऐं तव्हां हथियार जेके तव्हां त उहो मूंखे ॾियो। हथियार त कुझु कोन्हे, पिस्टल हुयो हिकिड़ो लाइसेंस वारो। वो डॉक्टर चए पियो। डॉक्टर चयो त उते उहो इनकाउंटर थी वियो न, ख़बर न आहे त कंहिंजी गोली कंहिंखे लॻी। सही। सो उन में माण्हू मरी बि वियो, ज़ख़्मी बि थिया। सो मां चयो मूं वटि त छड़ो पिस्टल आहे हिनजो लाइसेंस वारो। सही। इहो उहो थियो बाक़ी भई हिन जी करुणा जो कुझु, चई तव्हांजी बि हालत ख़राबु आहे, ब्लीडिंग थी वई। मां चयो हाणे तम ॿियो कमु कर इहो, हिनखे फर्स्ट एड ॾे ऐं मूंखे का आणे ॾे बेड, ऐं तूं फ़ोन कर कसर नवाज़ ते, उते एजाज़ उते हफ़ीज़ पिया सभु वेठा आहिनि पिया, त असां ऐं मूंखे विहार हिते किथे साइड करे थोरो, जीअं पुलिस अचे त मां जीअं डिसीजन वठूं असां। पोइ हिन ईअं कयो, हुनखे त खणी विया अंदरि ऑपरेशन थिएटर में, मूंखे विहारियईं, थोरी देरि में एजाज़ जतोई, हफ़ीज़ पीरज़ादो इहे सभु पहुची विया हुते जिना अस्पताल। सही। अच्छा, ऐं उन में पोइ गॾियल डिसीजन इहो थियो त छाकाणि त उते बि माण्हू ॿोले न त इहे सॼा केस असांजे मथां कंदा जेके बि मर्डर्स जा आहिनि, उन करे फेस करणु घुरिजे पाण खे। ऐं एतिरे में शहबाज़ जी ख़बर पइजी वियो त उहो शहीद थी वियो। पोइ इहो ई डिसीजन वरितोसीं, ऐं पोइ राति जो जेको आहे सो काइमली शाह पंहिंजो न्याणो अथसि जेको एडमिरल आहे इन में नेवी में, हाणे वरी केपीटी में बि हुयो डायरेक्टर, इनखे मोकिलियईं मूंखे, इन्हनि सां तालुकदारी आहे। साईं अली बाकर शाह जो वरज़ंदो असां तालुका ख़ानदानी तरह खां, उहो आहे मूं वटि। बाबा चए थो त तव्हां राति जो कॾहिं साइड थी वञो, छाकाणि राति असां अरेस्ट कंदासीं। अच्छा। मां चयो बसि असां त फेस कंदासीं, असां डिसाइड कयो। पोइ राति जो मुमताज़ बरनी हूंदो SP, उहो आयो, असां ख़बर आहे, ठीकु आहे। राति जो कचहरी वचहरी करे पोइ सुबुह जो वकीलनि जे डॉक्टरनि एहतिजाज कयो त बाबा अञा ऑपरेशन थियणो आहे, या उहा गोलियूं पयूं थियूं इनखे कीअं ॾींदासीं असां, पर हिननि कोन छॾियो, ऐं पोइ असां खणी अची सेंट्रल जेल में विधो। अच्छा, साईं काइम अली शाह जो मैसेज मोकिलियो, पुटु मोकिलियो, उहो हॉस्पिटल आयो तव्हां? हॉस्पिटल मुंहिंजे रूम में आयो। अच्छा। हिते VIP रूम हुयो पंहिंजो जिना में। जिना में पोइ पासे में जेको हाणे तव्हां एडमिट हुयो ऐं ज़ख़्मी हुयो, पोइ केॾां वञो? बसि काइम अली शाह रोके न पियो सघे पुलिस खे त भई अरेस्ट न करिणो? न इहो वरी अलाह जो फज़िलो आहे, जेको हुननि जो हूंदो आहे सही, उहो सिलसिलो
अच्छा मूंखे इहो ॿुधायो हीअ जेको तव्हां कैंपेन हिकिड़ी भाई कामिली शाह मुर्शी कई हम्म, हीअ जेको आहे न पाण वारो शांति नगर हा हा सो इन ते सिंधी माण्हुनि कयो हा होल्ड सही आहे सो राति जो मां हैदर मंज़िल हुयुसि सुतल एस एन ए जो कन्वीनर हुयुसि हा त राति जो मौला बस चांडियो 12:30 बजे खनि फ़कीरदाद खोसो महमूद ख़ान अबड़ो हम्म, रसूल बच थेबो इहे मूं वटि आया अच्छा रसूल थेबो जेको जेस में हुयो जेसि में ठीकु इहे आहे मूं वटि आया इन्हनि जो इन ते कमु थिए पियो शांति नगर ते शांति नगर उहे में, हुया ठीकु आहे। इन्वॉल्व हुया सो चयो त साईं असां शांति नगर ते ड्राइनि पिया हम्म, सो हुते गवर्नमेंट पहुची वई आहे कमिशनर पहुची वियो आहे बिल्डोज़र पहुची विया आहिनि तव्हां हुनखे बचाए सघो था कीअं बाबा चई तव्हां हलो टाइमली शाह सां हली ॻाल्हायो मां त कॾहिं वियो ई कोन आहियां CM हाउस जा हेॾे चई न उहो असां अरेंजमेंट कयूं था कयो आहे तव्हां हलो रुॻो असां सां गॾिजी सही ऐं हुनखे थोरो सीरियस था हुनखे चओ त भई इहे न करे पोइ वियासीं त कामिली शाह इंतज़ार में हो जहिड़ो करे मैनेज करे आया सही मां चयो हे तव्हां हिकिड़ो पैकेट आहे सिंधी माण्हुनि जो ऐं अहिड़ी हालतुनि में तव्हां जेको आहे सो ॾाढो मुड़सी पिया कयो ऐं वॾी मुश्किल सां हुननि पंहिंजा घर तर के ठाहिया आहिनि ऐं तव्हां बिल्डोज़ पिया करायो MQM चवण थी आहे MQM सां एकाड आहे असांजो हा इन ॻाल्हि जो त हुन असां बि तव्हां बि वेठी हा आहे त असां ख़ाली कराईंदासीं हिनखे सफ़ाई कराईंदासीं हुन करे इहो मां कोन थो करे सघां मां चयो पोइ त माण्हू मरदा हिते घणा त उहे बि विढ़ंदा सभु विढ़ंदा पोइ त ॿियो आहे कोन असां वटि पैकेट हुन करे वॾो खून रेज़ी थींदी पोइ चवंदो भला हिकिड़ो मिंट तरसो ईअं करे चैम्बर में वियो हुतां हॉटलाइन ते बेनज़ीर साहिबा सां ॻाल्हायूं ठीकु आहे जो GSN जो चेयरमैन ग़ुलाम शाह आयो आहे SNA जो कन्वीनर बि आहे हू चए थो माण्हू मरदा वॾी तइदाद ते उनजे करे बहितर इहो आहे त हिन कम खे रोकियो वञे कमिशनर हूंदो सिद्दीकी सो सिद्दीकी साहिबु हुते वियो आहे जे चओ त मां हुनखे रोकियां चए भला फौरी रोकेसि बसि हिन फ़ोन खणी रखियो चए त वारो पियो भॼाई पोइ मोला विशारा भॻा वञी करे हुनखे अच्छा सही आहे सुठी आहे त इन तरीक़े सां इहो कमु कयो इहो बेनज़ीर बि सुठो कामिली रिस्पॉन्स शाह, ॾिनो हुन कामिली शाह। सही अच्छा मूंखे हीअ ॿुधायो सर हीअ जेको तव्हां कैंपेन हलायो पिया उन क्राइसिस में जेके 80s में हुआ नस्ली फसादात जेके थियनि पिया यानी लिसानी फसादात उन में रिज़वी साहिब वारा तव्हां सां गॾु हुया किथे का रेज़िस्टेंस तव्हांखे थी MQM तरफ़ां त ईअं न करियो उहो त जेको थींदी आहे ख़ुदि इन जहिड़े में जेको असां कयोसीं हीउ जेको अटैक बि त उनजो हिकिड़ो पार्ट हुयो न छाकाणि त तव्हां उहे फस्ट जेके अक्टूबर ते हा। वारे 1 अक्टूबर जे वाक़े खां पोइ इहा कैंपेन हलायो पिया हा हा 30 सितंबर ऐं 30 1 सितंबर अक्टूबर वाक़े खां खां पोइ पोइ 1 अक्टूबर पोइ, जेको हा। ठीकु आहे सो उन में जेको आहे सो जॾहिं मूं ते अटैक थियो त ख़ुदि जेको आहे अस्पताल में पहुची विया एजेंसियुनि जा माण्हू ठीकु आहे साफ़ ई पाण खे डिक्लेयर करे ठीकु आहे ऐं उन में हुननि चयो त साईं हिते MQM जो इलाइक़ो आहे लालू खे तव्हांजे मथां MQM अटैक कई आहे अच्छा ऐं हू अल्ताफ़ हुसैन अटैक कराई आहे तव्हांखे कन्विंस उन टाइम में बि मुंहिंजो जेको स्टेटमेंट आई जंहिंखे ॾाढो एप्रिशिएट बि कयो त अहिड़े जज़्बाती माहौल में बि मां चयो त न हीअ मुस्तक़िल रहंदड़ लोक माण्हुनि में असां हमायंगी जे लाइ कोशिशि पिया वठूं कि उन सोच जेको आहे असां ते अटैक कई आहे जेके चाहिनि था त मुस्तक़िल माण्हुनि में हमायंगी न हुजे उन्हनि में पाण में इताद न थिए रिफ्ट वधे अञा उन्हनि जेको अटैक कराई आहे त ताकी जीअं सिंधी मुआदे जहिड़ो अञा वधीक वधे जंहिंजे ख़िलाफ़ु असां इहे सॼी मुहिम पिया हलायूं तव्हां ते अटैक खां पोइ MQM उन- वारो राब्तो कयो हा उनखां पोइ उन्हनि तरदीद कई अल्ताफ़ हुसैन बि तरदीद कई त असां न आहियूं बल्कि कुझु माण्हू उहे आहिनि जेके कंहिं ज़माने में MQM सां वाबस्ता रहिया आहिनि सही ऐं पोइ थियो ईअं त पोइ मां त जेल में हली वियुसि पर हफ़्ते खनि खां पोइ इनकाउंटर थियो ऐं नीपा चौरंगी वटि हिते अपार्टमेंट्स में पुलिस अटैक कयो ऐं उन में 5 माण्हू मरी विया उहे ई हुया जनता ते अटैक जंहिं कयो ते अटैक ऐं लॻा पहले MQM पाशा वग़ैरह आहे उहो पाशा वारा सही उहे मरिजी विया त ठीकु। MQM एज सच उहे एजेंसियुनि जा माण्हू हुया ऐं इहा असां बि जांच कईसीं सही अच्छा उन्हनि जा माण्हू एजेंसियुनि जा माण्हू ठीकु MQM सां रहिया हुया कंहिं टाइम में कंहिं टाइम पर हिन पेनिट्रेट टाइम- थींदा हिन टाइम रहंदा एजेंट- हिन सियासी टाइम जमातनि एजेंट। में पेनिट्रेट त थींदी रहंदी आहे हिन ते असां तमामु संजीदगी सां पार्टी बि इंक्वायरी कई सही पर्सनल बि इंक्वायरी कराईसीं सही ऐं उनजी ख़बर जेकी पई त उन्हनि जो जेको माण्हू ज़ख़्मी थियो ऐं मरी वियो उनखे आबादी शहीद अस्पताल खणी आहे उते पंहिंजा हुया हमरा जेके अस्पताल में ड्यूटी कनि पिया नंढी लेवल ते अच्छा उन्हनि ॿुधायो त केरु केरु हुया या कीअं अच्छा सर इहो ॿुधायो हे तव्हांजी अरेस्ट ते आयासीं त वरी ॻाल्हियूं निकिरी वञूं तव्हां हिकु दफ़ो ज़ुल्फ़ार अली भुट्टो स्पीच पियो करे सखर में उते बि तव्हां अरेस्ट थिया हुया उहो छा वाक़ियो हुयो ईअं थियो त मां डिग्री कॉलेज सखर में पढ़ंदुसि ऐं डिग्री कॉलेज सखर जेकी आहे
सो उन टाइम में यूनिवर्सिटी खां पोइ ॿियो दर्जो जेको आहे सो यूनिवर्सिटी जो सखर डिग्री कॉलेज कारण उन 6 जेके आहिनि पोस्ट ग्रेजुएशन थींदियूं माना MA थींदियूं हुयूं ठीकु आहे न उन जे करे उते वॾो प्रेशर हूंदो गवर्नमेंट जो बि त 74 में इलेक्शन थी उन इलेक्शन में मां जनरल सेक्रेटरी ऐं बल्कि उनखे ऑर्गेनाइज़र बि हुयुसि GSN जो स्टाफ फेडरेशन जो ऐं उते जेको आहे वॾी इलेक्शन थी जंहिंमें सरदार डोमकी वारो पुटु मुश्ताक डोमकी मुंहिंजे मुक़ाबले में बीठल हुयो ऐं असांजे पैनल में गफ़ार ॾहर बि हुयो उहो वाइस प्रेसिडेंट थियो गफ़ार ॾहरकी वारो जेको पोइ DSP थियो पोइ SP थियो हा सही इहो सो इन तरीक़े सां इहा इलेक्शन थी इलेक्शन में झगड़ो थियो हिकिड़ो पहिरियों दफ़ो सिपाफ जे हथां अली अहमद नाइच उन टाइम में प्रेसिडेंट हूंदो हो डिग्री कॉलेज जो प्रेसिडेंट जो उहो जेको आहे सो शहीद थी वियो अली अहमद उहो बि इंसिडेंट वॾो थियो उन में बि मां इंजर्ड थियुसि ऐं उहो पंहिंजे रस मोहम्मद नवाज़ जो फर्ज़ंद चङा मुड़ुस आहिनि न नाइचनि जा हे हाणे जेको रस अली गौहर आहे हिन जो वॾो भाउ अली अहमद नाइच तमामु ख़ूबसूरत माण्हू हूंदो हो वेल ड्रेस हमेशह वॾो लर्नड माण्हू सो उहो मारिजी वियो सपाफ जो अटैक थियो आबिद शाह ऐं रोशन महर इहे हुया जवाबदार मारिजी वियो सो उन में बि मूंखे रखी करे गोली हई ऐं मां उन में हथु पइजी वियो पिस्टल में पोइ मूंखे हितां हे क्रॉस थी वई ऐं वञी किरियो उहो उतां वरी फायर कई ॿियो त उहो अली अहमद खे लॻो उहो हुते शहीद थी वियो सो उन खां पोइ जेको आहे सो उहा जेकी थी पंहिंजो हुन में उहा इलेक्शन जेकी आहे उहा इलेक्शन असांजे सॼे पैनल GSN जे खटी उन में बि काफ़ी वरी ॿिया झड़ा बि थिया जंहिंमें गफ़ार ॾहर खे बि धक लॻा हुया उते उन ते अटैक थियो हुयो डोमकिन जा वॾा थियो कोई ट्राइब जो झड़ो थी वञे पोइ इहो भुटे साहब जो जलसो हुयो हुते हा सो इहो इन पस मंज़र पे ॿुधायो तव्हांखे इन तरीक़े सां उहा इलेक्शन असां खटीसूं जंहिंजे करे असांजो 17 केस मुंहिंजे मथां दाख़िल थिया जंहिंमें रूपोश हुयासीं उन टाइम में केसनि ऐं रूपोश दौरान ई मां इलेक्शन खटी ऐं इलेक्शन बि तमामु ज़ोरदार तरीक़े सां खटीसूं SP DC सभु उन्हनि जी MP MNA सभु उन्हनि जी वर्क में हुया पोइ बि असां इलेक्शन खटीसूं न पोइ भुटे साहिब जे लाइ मथां असांजे अहकामात जारी थिया त भई उनजे पंहिंजा मुतालबा पेश कयो सिंधी ॿोली क़ौमी ॿोली साईं जेम्स सती आज़ाद को अहिड़े क़िस्म जा हुया वठनि उहे बैनर्स लिखी असां वर में हणी बैनर उहो अची करे बीठासीं अच्छा उन टाइम में हॉस्टल वग़ैरह बंदि करे छॾियऊं कॉलेज बि बंदि करे छॾियऊं त छोकिरा बि कोन हुजनि टोटल 6 छोकिरा हुयासीं असां उहे अची करे स्टेज जी भरिसां बीठासीं पोइ पुलिस हुई चई असांजी भुटो साहिब जो आयो हुन उर्दू में तक़रीर शुरू कई उहो अली नवाज़ शेख हूंदो उन खयो मूंखे भुटे साहिबु चयो त बाबा इहो हिननि खे छा आहे मसइलो खणी अचो हेॾे चईं तव्हांखे उर्दू न ईंदी आहे अच्छा इहो भुटो साहिबु स्पीच करे पियो बट भुटे साहिबु अची उर्दू में स्पीच कई ठीकु आहे तव्हां असांजो सिंधी में तक़रीर कर सिंधी रड़ी जो कईसीं त हिते पुलिस जेको आहे लाठी चार्ज कई उन में उहो डिस्टर्बेंस थी उन जी तक़रीर में सही उन में चईं त हिनखे हेॾे खणी अचो अच्छा भुटे साहिबु पुछो त भई भुटे साहिबु तक़रीर बंदि करे हेॾे खणी छा आहे तव्हांखे उर्दू न ईंदी आहे असांखे उर्दू ईंदी आहे हे लाहौर या कराची कोन्हे को हे एॾा सॼा पटकनि वारा सिंधी वेठा आहिनि सखर आहे तव्हां सिंधी ॻाल्हाए सघंदा सिंधीअ में तक़रीर चई हा मां सिंधीअ में तक़रीर कयां थो पहिरियों सम्झे को जीअं हालात जज़्बाती थी विया जीअं हिन माइक ॾे मुंहुं कयो सिंधी जेम्स सती आज़ाद कयो सिंधी ॿोली क़ौमी ॾाढी कंहिंजी हा हाणे सुञात मां वठो वठ पइजी वई अच्छा पहिरियों उहे एप्रिशिएट करे त ठीकु आहे हिननि खे वठी अचो मुंहिंजा ॻाल्हि आहिनि ऐं हिननि खां पुछां त बाबा त उन में उहो ज़फ़र फारूकी हूंदो इंस्पेक्टर ऐं पीर बश बलोच उहे खणी करे उते वठी आया बहरहाल सो उन में असांखे त अरेस्ट कयूं पोइ उन में केस दाख़िल कयूं त हॉस्टल ते रेड कयोसीं ग़ुलाम शहजी ते उतां जेको आहे सो 75 गोलियूं स्टेन गन सिंधु देश जो लिटरेचर इन कमरे मां बरामद थियो ऐं ख़लील मेमुण बि बरामद थियो हुनजे विहाणे जे हेठो खंजर ख़लील मेमुण उहो वॾी ख्वारी जो सबबु थियो छाकाणि ख़लील मेमुण हिकिड़ो नाज़िक नफ़ीस मेमुणनि जो छोकिरो मुनीर होटल वारो हाणे त हे अरबपति थी वियो आहे हुते अमेरिका में सो उहो बि ॾेखारियऊं हू चवनि त GSN जे छोकिरनि वटि राति जो 2:30 बजे छापे कयो मेमुणनि जे छोकिरे वॾो ख्वारी जो सबबु थियो ऐं उहो एॾो नाज़िक जो हुनखे हथु कढी हणनि त उहा बि निकिरी वञेसि बहरहाल पोइ हुन में गिरफ़्तार थियासीं पोइ असांजी गिरफ़्तारी ते एहतजाज कयो वियो सो हुन में काफ़ी छोकिरा गिरफ़्तार थिया जंहिंमें अयाज़ गुल बि हुयो ख़ैर हिननि जी त बदिली थी वई
सो इन में इहो हुयो ठीकु। जेको आहे सो कारनामो उन्हनि में। सही। पोइ उन खां पोइ जॾहिं हे असां ते अटैक थियो ऐं इस्पताल मां खणी विया हम्म, त वरी जो जीअं सेंट्रल जेल में अंदरि घिरियासीं त साम्हूं खलील मेमून बीठो आहे, अड़े तूं वरी कीअं हिते, अड़े अच्छा उते हा। चए त हाणे साईं मां डॉक्टर आहियां अच्छा ऐं डॉक्टर। मिनिस्टर जेको आहे मंज़ूर उहो मुंहिंजो दोस्त आहे, हुन मूंखे पोस्टिंग कई आहे हिते। अच्छा हुन वीचारे ॾाढो ख़्यालु कयो ऐं सही। मंज़ूर जी उते आयो जेल ते मिलणु, ईअं विज़िट करणु एज अ मिनिस्टर। मंज़ूर वसण, मंज़ूर जी वसण। असां हा स्टूडेंट फेडरेशन में रहियो आहे। सही, पोइ हुन सही। खां पोइ अच्छा, आयो, इहा नई शइ तव्हां ॻाल्हि हा। कई, असां सम्झंदासीं हा। कि शुरू खां वठी न पीपी न रहियो आहे। न जीएससी स्टूडेंट फेडरेशन में रहियो आहे बाक़ाइदा। अच्छा ऐं उन खां पोइ हिन जेको आहे सो चवराए मोकिलियो मूंखे, उहो नज़ीर शाह हूंदो हो डिप्टी, उहो आयो चई साईं मिनिस्टर साहिबु तव्हांखे यादि थो करे, चए त मुंहिंजो दोस्त आहे। मां चयो मुंहिंजो त कोई मिनिस्टर साहिब में कमु कोन्हे को, हम्म, बाक़ी मिनिस्टर साहिब जो कोई कमु आहे मूं में त पोइ हिते अचे, मां त कोन वेंदोमांसि। सही। झटि गुज़री त शाबस अथसि मंज़ूर खे, पोइ पंहिंजी फ्रूट व्रूट हे हो खणी सजाए सॼी टीम जेल जी सही। मूं वटि आयो, हुते कचहरी वचहरी कई साईं। मूंखे चई त हाणे छा हुकुम आहे मुंहिंजे लाइ? मां चयो तूं न मूंखे गिरफ़्तार कराए सघे थो, न छॾाए सघे थो, सही। तूं हिकिड़ो कुरु कर, जो हे नाहक ॿधिजी आयो साबिर मेमून जेको हाणे अथव हुन में ट्रामा सेंटर जो डायरेक्टर आहे। हाँ हाँ सबर में मां हा। ट्रामा सेंटर जो इन जॾहिं वीचारे खे शरीफ़ माण्हू हुयो, पंहिंजे कमरे में वेठो हुयो। सोहराब सरकी जेको आहे मिनिस्टर आहे, जेको थियो मिनिस्टर, हाणे हा। IMP आहे, हाँ, सोहराब MP सरकी, सरदार सोहराब सरकी, ठुल वारो। हाँ इहो पढ़ंदो हो हिते डो में। जाओ में। अच्छा ठीक। सो उन टाइम में सिंधी मुहाजिर जहिड़ा बि थिया ऐं इन्हनि ते हॉस्टलनि ते छापा बि लॻंदा। हम्म, हे शरीफ़ माण्हू हुए त वेठे पढ़ियो पंहिंजो राति जो देरि सां, रेंजर्स छापो हयो, हुन में हिन जो को पिस्टल पियो हो सोहराब सरकी जो, हिन जे कमरे पार्टनर हुया न, अच्छा रूम उन पार्टनर। उन रूम जी तलाशी वियो त उन पिस्टल निकिरी पियो। 13 ॾींहं में हिन खे बि ॿधी आया। मां चयो, हे नाहक ॿधिजी आयो आहे बि सिपाह जो, सही। हिनखे त महिरबानी करे अच्छा छॾाए, साबर में उन सिपाह सिपाह करायो। जो, सही है। हिनखे त छॾाए, पोइ हिन जे छॾाइण जो इंतज़ाम न कयो। सही। हाँ उन वक़्त में वरी सो हा, ईअं वरी मां जॾहिं वियुसि अमेरिका न्यू जर्सी में साना वारनि जो प्रोग्राम हुयो, सही। साना जे प्रोग्राम में वरी जो मां स्टेज ते वेठा हुआसीं, मां कादिर मंगसी ऐं पली जो, हम्म, त साम्हूं जो ॾिसां त वेठो आहे पंहिंजो खलील मेमून। अड़े बाबा तूं वरी कीअं थिए? चई हाणे मां वॾो माण्हू आहियां, हिते रहां थो पियो, हिते अमेरिकन हे माई आहे, हिन सां शादी कई आहे अच्छा ऐं हिते असां रहूं था पिया शिकागो में, ऐं वॾी स्टेट आहे, अचो तव्हांजो रहणु खाइणु पीअणु हाणे असां ते आहे, महिमान हो असांजा। बहरहाल सही। ईअं वक़्तु हालतुनि सां। अच्छा सर वरी अचूं था वापसि कराची में जेके जहिड़ा थिया हुआ हुन में SNA जो ज़ाहिर आहे हिकिड़ो रोल रहियो आहे, तव्हां ते अटैक बि थियो जेको तव्हां ज़िक्र कयो। MQM काफ़ी जेको आहे बल्कि साईं जेम्स साहिब ऐं MQM जे विच में अल्ताफ़ हुसैन जे विच में राब्ता बि हूंदा आहिनि। पहिरियों दफ़ो राब्तो कॾहिं थियो हुयो? 80s में 80s में। 80s में थियो। कंहिं कयो? हिननि राति ॾिसो हिननि हिन पाण में कयो या पहिरियों त जेको त राब्ता हुया, माना पंहिंजो प्रोफेसर करार ऐं उस्मानी ऐं साईं खे चवां या ही जेकी आहे महमूदा सुल्ताना या सन्स मुर्स लियाकत, ये त पुराणे दौर खां वठी अमल याक़ूब जो पीउ जेको हुयो। इवन तिरमिज़ी या पंहिंजो जेको आहे सो अमरोही, इन सभिनी जा कंहिं न कंहिं हवाले सां तालुकदारी रही आहे। यानी तव्हां सम्झो कि 72 में जॾहिं पंहिंजो बिल पियो पेश थिए, मुमताज़ भुट्टे ॿोली वारो बिल पियो पेश कयो, त उन टाइम में बि कमेटी हिकिड़ी जुड़ियल हुई, जंहिंमें इब्राहिम मुंशी बि, इब्राहिम जोयो बि हुयो, हफ़ीज़ कुरैशी बि हो, साईं जेम्स सां गॾु हिते हैदर मंडल ते ठहियल हुई, उन में प्रोफेसर किरार बि हुयो, अमरोही बि हुयो, ऐं इन तरीक़े सां अलामा अली मुख्तियार हुयो, ऐं अख्तर हुसैन हुयो जेको MQM जो बानिन मां हिकिड़ो आहे, इहे सभु हुया। त जॾहिं ख़बर पई त बिल पेश कयो पियो वञे सिंधी ॿोली जो, त तॾहिं जेको आहे सो मीटिंग कॉल कई साईं। उन में तय थियो त बाबा ही सिंधी मुहाजिर जहिड़ो पियो करायो वञे। कंहिं मीटिंग कॉल कई साईं कली साईं कराई, ठीकु आहे। ऐं उन में सिंधी मुहाजिर सभु आया, सॼी इंटेलेक्चुअल सभु आया हैदर मंज़िल ते, ऐं उन में तय थियो त बाबा हीउ जेको आहे सिंधी मुहाजिर जहिड़ो पियो करायो वञे, इन खे कंहिं बि सूरत में रोकणो आहे। बिल खे रोकणो आहे या बिल खे रोकणो आहे, छाकाणि बिल जेकॾहिं अची वियो त पोइ जहिड़ो शुरू थी वेंदो। उन जे करे बिल खे रोकण जे लाइ ज़रूरी आहे, छाकाणि बिल जेकॾहिं पेश बि करिणो आहे त उन जे लाइ पहिरियों होमवर्क थियणु खपे। सही।
असीं एग्रीड थियूं जॾहिं कंहिं पॉइंट ते तॾहिं उहो पेश कयो वञे। जे न आहे त जहिड़ो सबबु थींदो, बग़ैर तयारी जे, बग़ैर होमवर्क जे। हे त रुॻो ईअं थींदो त भई उन टाइम में इहो आम तरह सां एक्सप्लाइट कयो पियो वियो। कॉम्पर फ़क़ति ॻाल्हि था कनि पिया, अमली कम जेके आहिनि सिंधी जे लाइ उहो पीपल्स पार्टी करे थी पई। हाणे हे जेको चवंदा हुया त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली बणायो, करे कुझु कोन सघिया। असां ॾिसो इक़्तिदार में अचण सां पहिरियों कमु इहो कयो क़ौमी ॿोली बणायो। हाणे इहो सबबु जो झेड़े जो सबबु पियो थिए हिननि खे। भई हिते जेको आहे सो ॿिनि लिसानी सूबो जेको आहे सो बणाइणो हुयो, पंजाब जी जेकी हुई मुस्तक़िल जी लाइन, उन ते हिन अमल पियो कयो। उन जे करे तय इहो थियो त भाउ इन खे रोकियो वञे कीअं बि करे। जे न आहे त सुभाणे असां प्रेस कॉन्फ्रेंस कयूं, प्रेस कॉन्फ्रेंस करे जंहिंमें असां डिक्लेयर कंदासीं त हीअ साज़िश आहे। उन जे करे हीअ का सिंध जी भलाई कोन्हे, न को उर्दू जी भलाई आहे, न कंहिंजी ॿोली जी भलाई आहे। हीअ झेड़ो कराए पियो वञे ताकी मुस्तक़िल असां डिवीजन ठही वञे सिंध में, असीं हिकु न थी सघूं। उन जे करे हीअ कराए पियो वञे। असीं हिन जे ख़िलाफ़ु आहियूं। इहा हाणे गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस पई थिए। इन जी ॻाल्हि इहा सीक्रेट रखीसीं, पंहिंजे तरीक़े सां ख़बर न पई, पर ख़बर पइजी वई। ख़बर ईअं बि पइजी वई जो उन टाइम में मिनिस्टर हुयो फेडरल मेराज महमूद ख़ान। ख़बर पई त मेराज महमूद ख़ान हिते आहे। मेराज महमूद ख़ान सां राब्तो कयो। मेराज महमूद ख़ान चयो त इहो फस्ट क्लास ॻाल्हि आहे, मां जेको आहे वञा थो पियो हींअर इस्लामाबाद, ऐं राति मुंहिंजी भुट्टे साहिब सां मीटिंग आहे। मां इहा ॻाल्हि रखंदुमि। हिते जेके हुया दोस्त उहे विया, रशीद सभु विया उन वटि मेराज ख़ान वटि, त हीअ जेको आहे सो थिए पियो, उनखे कीअं रोकिजे तूं बि सलाह। छाकाणि उहो बि कमेटी में मेंबर हुयो कंहिं टाइम में, उन करे उन सां बि हिकिड़ी अंडरस्टैंडिंग हुई। उहो बि न चाहींदो हो त सिंधी मुआजी जहिड़ो वधे। सो उन में जेको आहे उन सां उन इहो वरी वाइदो कयो। पोइ साईं सां बि इहा ॻाल्हि पहुती, साईं अञा पोइ खणी आया त हू वञे थो पियो, राति वञी करे कंदो, उन करे प्रेस कॉन्फ्रेंस जी ज़रूरत कोन्हे का, ऐं हू इन शइ खे रोके थो वञी करे उतां वधीक वरी तव्हांखे अहवालु ॾींदो, कुझु ज़रूरत पई त तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस कजो। हीउ वियो उते, उतां वरी हिन फ़ोन कयो, हितां दोस्तनि सां राब्तो कयो, उनखे चईं भुट्टे साहिब सां ॻाल्हि थी आहे। भुट्टो साहिब हिन ते एग्री थियो आहे, चई त भाउ पहिरियों सिंधी मुहाजिर पाण में वञी होमवर्क कनि, पोइ जंहिं ॻाल्हि ते तय कनि उहो तय थियल जेको फार्मूलो हूंदो उन तहत जेको आहे सो इहो ॿोली जो बिल पेश कयो वेंदो। उन ते हर को रिलैक्स थी वियो। ॿिए ॾींहं ते ठक करे बिल पेश करे छॾियो, ऐं हिते झेड़ो शुरू थी वियो। झेड़ो अहिड़ो शुरू थी वियो जो उन खां पोइ जेको आहे सो डेमोक्रेटिक गवर्नमेंट जेको आहे, ऐं वॾो डेमोक्रेटिक लीडर उन असेंबली जे पास कयल बिल खे जेको आहे सो मथां गवर्नर में चोराए ऑर्डिनेंस मथां दाख़िल करे उनखे ख़तमु करे छॾियो। अच्छा, इहे हिकिड़ियूं अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि। साईं ऐं अल्ताफ़ सिंह जे विच में पहिरियों राब्तो कॾहिं थियो? ये पर्टिकुलर का डेट तो याद कोन्हे का, पर 80s में थियो हुयो। किथे मुलाक़ात थी हुई या ईअं टेलीफोनिक राब्तो? हिते कराची में त आयो हो, हैदर मंज़िल ते आयो। हैदर मंज़िल इस्पताल आयो पहिरियों, और हैदर मंज़िल ते आयो। सही, तव्हां हुया हुते? 86 में हिकिड़ी शायदि मीटिंग में हुउसि। हिकिड़ी मीटिंग में हुयो। छा उन में डिस्कशन? उन में इस्पताल वारी मीटिंग में हुआसीं, ऐं उन में आयो हो मिलणु उहो जेठा साईं जो दोस्त हूंदो काज़ी मुर्तज़ा। काज़ी मुर्तज़ा जेको काज़ी मुजतबा ऐं काज़ी मुर्तज़ा ॿई ॿाहिरि हुया। और काज़ी मुजतबा त पोइ वरी ट्यूटर बि हुयो हमीद हारून ऐं हुसैन हारून जो, ऐं पोइ उते ई रहंदो हुयो। उन्हनि जेको आहे सो लियारी मंझि हुनखे MPA बि करायो हो काज़ी मुजतबा खे। अच्छा अच्छा। ऐं काज़ी मुर्तज़ा प्रोफेसर हुयो, वॾो आलिम माण्हू हुयो, सिंध यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो हुयो, साईं जो पर्सनल दोस्त हुयो। ऐं जनरल मुशरफ जा मामा हुया ॿई। मुशरफ जा मामा? मामा, इहे बि तव्हांखे ॾिसो न, इहे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थी अची वञनि। मुशरफ जी जेकी मदर, जनरल मुशरफ जा मामा हुया। हा। अच्छा। ऐं जनरल मुशरफ जी हिन जी शादी जॾहिं थी काज़ी मुइन जी, काज़ी मुर्तज़ा जे वॾे पुट जी, जेको इंजीनियर हुयो, हाणे लंडन में आहे, तमामु वॾो एक्टिव आहे। ऐं उहो ऐं मुशरफ जो वॾो भाउ जावेद काज़ी, उहे गॾिजी करे बिज़नेस बि कंदा आहिनि यूरोप में, अञा ताईं कंदा आहिनि। काज़ी मुर्तज़ा ऐं काज़ी मुइन ऐं उहो, सो काज़ी मुर्तज़ा जो पुटु हुयो। काज़ी मुइन जी जॾहिं शादी थी तॾहिं रिसेप्शन ते, साईं जेमसिद बि हुन शादी में, रिसेप्शन ते हुन टाइम में कर्नल हुयो मुशरफ, रिसेप्शन ते कर्नल मुशरफ बीठल हो। अच्छा। हा, हीअ त वरी पोइ प्रोफेसर थी आयो हुते, जेको सिंध यूनिवर्सिटी सॼी ज़िंदगी गुज़ारी। सही। ऐं तमामु पॉपुलर हूंदो साईं सां गॾु, ऐं कांग्रेसी हूंदो शुरू खां वठी। इन करे खदर जा कपिड़ा पाईंदो, खदर जी उहो टोपी उहो पाईंदो हुयो, इहे जेके पाईंदा आहिनि इहे, ऐं पजामो हूंदो हुउसि पातल, सादो सीधो माण्हू। अच्छा, हू ॻाल्हि बि कईसीं त उन में साईं सां गॾु काई साहब बि वेठो हुयो। त
अल्ताफ़ चयो साईं असां अकेले में ॻाल्हायूं। हुन चयो भाई सभु उहे आहिनि जेके असां सां गॾु वेठा हूंदा आहिनि, तूं ॻाल्हि कर। उन सां ॻाल्हि ॿोल जेकी साईं जी कचहरी थी, वो जॾहिं अल्ताफ़ सां हले वियो तो साईं पूछो काई साहब आपका क्या ख्याल है, कैसा आदमी है, ये तो अभी लीडर हो रहा है और बड़ा लीडर है ये। मुझे तो कोई उसमें, मुझे तो वही उससे मुस्लिम लीग की पुरानी वो बदबू आई, ये तो वही सोच है, वही बात है, कोई उसमें फ़र्क नहीं है, कोई ये प्रोग्रेसिव लिबरल या कोई नेशनलिस्ट कुछ भी नहीं है, ह्यूमन बीइंग ही नहीं है। उन टाइम में उन दरवेश जो तजियो उनजो इहो तो इन तरीक़े सां इहो सिलसिलो। अच्छा उन में साईं सां का ख़ासि ॻाल्हि कई अल्ताफ़ साईं को मिलण आयो का सपोर्ट उन में का ऐसा का ख़ासि ॻाल्हि कोन्हे। साईं जो इहो हुयो त हिननि जेको नज़रिया आहे पाकिस्तान खे, हाणे शऊरी उन्हनि कयो या लाशऊरी, पर उन सां नज़रिया आहे पाकिस्तान ख़तमु पियो थियो। सही यानी उन्हनि जो डिक्लेरेशन ई इहा हुई त बाबा बलोच थो सॾाए, को सिंधी थो सॾाए, को पंजाबी थो सॾाए, को पठाण थो सॾाए, वाई नॉट हुई मुहाजिर। माना नज़रिया आहे पाकिस्तान त बाबा मुस्लिम मज़हब जी बुनियाद ते क़ौम, इन तसलसल खे, इन फ़लसफ़े खे उन्हनि उछलियो। जीअं जिन्ना साहिबु 11 अगस्त 1947 में कॉन्स्टिट्यूंट असेंबली में तक़रीर कंदे इहा ॻाल्हि कई त अॼु खां पोइ नज़रिया आहे पाकिस्तान खे दफ़न थो कयां पियो, ॿियनि लफ़्ज़नि में, छाकाणि त अॼु खां पोइ हिंदू हिंदू न रहंदो, मुस्लमान मुस्लमान रहंदो, सभु असां पाकिस्तानी थी वियासीं। मज़हब जी बुनियाद ते क़ौम वारो तसवर बि को बि नज़रियो उन ख़तमु कयो। ठीकु आहे, हे त वरी उनखे वरी जीआरियो अची असांजे लियाकत अली ख़ान 49 में अची करे ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन आणे ऐं हिन स्टेट खे मुस्लमान बणायो, जेको अॼु ताईं डिसाइड न थी सघियो आहे। यानी असां वटि इहो वॾे में वॾो सुवाल आहे त मुस्लमान केरु। 53 में लाहौर में पहिरीं मार्शल लॉ लॻी, मिनी मार्शल लॉ जेके चवंदा आहिनि, उन में कादियाननि जे मसइले ते, ठीकु आहे न। सो उन में जुडिशल जेको आहे सो कमीशन वेठी, जस्टिस मुनीर ऐं जस्टिस कियानी। जस्टिस मुनीर ऐं कियानी पंहिंजी कमीशन में 107 उलमा दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं यूनिवर्सिटियुनि मां मुस्लमान आलिम घुराया। मक्का यूनिवर्सिटी, मदीना यूनिवर्सिटी, जामिया अल अज़हर, ईरान यूनिवर्सिटी, देवबंद यूनिवर्सिटी, पंहिंजो जेको आहे सो बरेलवी, उहो नक्शबंदिया, चिश्तिया, इहे सभु आया। ऐं उन खां पोइ जेको आहे सो ख़ाकसार, अहरार, जमियत उलमा हिंद, सभिनी घुराया। पर 107 उलमा में 2 ॼणा बि मुतफ़िक़ न थिया पाण में त भई असां जेको आहे सो हिनखे मुस्लमान सम्झूं था। घुरायूं हिनखे देवबंद, हिनखे पंहिंजो वहाबिन खे, हुननि चयो साईं असीं जेको आहे सो कंटिन्यू प्लीज़। हा, वहाबिन खे घुरायूं त उन्हनि चयो त असांजो मसइलो हीअ आहे हिन तरीक़े सां, पर उनमें तव्हां में त ग्रुप कोन्हे। हुननि चयो साईं अहले हदीस उन्हनि में आहे, अहले हदीस खां पोइ ॿियो त ग्रुप कोन्हे, त देवबंदी निकिरी आया। घुरायूं असांजे बरेलविन खे त हुननि चयो नक्शबंदिया, चिश्तिया, कादरिया, सरवरदिया, अलॻि अलॻि ग्रुप आहिनि। घुरायूं शियनि खे त उन चयो असना अशरी, जाफ़री, नुसेरी, बोरी, इस्माइली, सभु अलॻि अलॻि। घुरायूं कादियाननि खे, उन्हनि जो लाहौरी, परवेज़ियत, सॼा अलॻि अलॻि फैक्शन्स आहिनि। त इन तरीक़े सां 2 ॼणा मुतफ़िक़ कोन थिया, बल्कि हर कंहिं चयो त असां सही आहियूं, ॿियो मुर्तिद आहे, जेकॾहिं मुस्लमान आहे त मुर्तिद आहे, उहो वाजिबुल क़त्ल आहे। त इन तरीक़े सां असां कीअं था ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन में स्टेट खे मुस्लमान बणायूं। ऐं वरी असां आर्टिकल 2A बि रखी छॾियोसीं, स्टेट जो मज़हब बि मुस्लमान हूंदो, इस्लाम हूंदो, त कहिड़ो इस्लाम हो जेको अॼु ताईं तय न थी सघियो आहे। इन तरीक़े सां इहे कंफ्यूजन पॉलिटिकल इंट्रस्ट आहिनि। हिकिड़ा 2 वाक़िया थिया हुआ। हिकिड़ो थियो 30 सितंबर जो वाक़ियो, जंहिंमें इल्ज़ाम कादिर मक्सी ते हुयो। ॿियो वाक़ियो थियो मेयर हैदराबाद जो, जंहिंजो इल्ज़ाम वरी बशीर अहमद कुरैशी जो हुयो। ही जेके वाक़िया थिया हुआ, साईं जेम्स खे का इंफॉर्मेशन हुई पार्टी जी त भई ही जेको आहे अहिड़े क़िस्म जी गड़बड़ करणु चाहिनि था? पोइ त ख़बर पई, पहिरियां कुझु बि पहिरियां का बि कोन्हे। पोइ साईं जो रिएक्शन छा हुयो? साईं इन खे पसंदि कोन कंदो। साईं त नॉन वायलेंट हुयो। साईं डिक्लेरेशन हुई साईं जी त तशदुद कहिड़े बि मुक़दस नारे, मुक़दस नाले, मुक़दस शख़्सियत अख़्तियार कंदी, असां उनजे ख़िलाफ़ु आहियूं। तशदुद जी हर शिकिल जे ख़िलाफ़ु आहियूं। इन करे इहो कंहिं माण्हू घुरायो बशीर ख़ान खे ऐं कादिर मक्सी खे त तव्हां छो कयो? उहे घणियूं ॻाल्हियूं थियूं, हुन खां पोइ एक्शन बि थिया। हुनखे वरी पोइ डायरेक्ट वरी अची थी वञे पई न उन्हनि जे मथां ॻाल्हि, जेकॾहिं पाण हिन ते ॻाल्हायूं था त पोइ सिधी सयूं घणियूं ॻाल्हियूं थियूं अची वञनि। न का अहिड़ी शइ जेकी ॿुधाए सघो माण्हुनि खे? ॾिसो, हिन में हिकिड़ी शइ त इहो आहे त जीअं साईं नापसंद कयो न, उनजे करे वॾा इहे अमल थिया। ख़ुदि पार्टी जे अंदरि बि कमेटी जुड़ी
इहो पुछो वञे त इहो छा आहे छा न आहे केतिरी इन्वॉल्वमेंट आहे या न आहे सही सो बल्कि इन सिलसिले में त जॾहिं असांखे ॼाण छाकाणि त जेसिन महाज़ खे कंहिं हवाले सां का ख़बर पई त कॉम्पिटिशन हले पई न स्टूडेंट्स में त मां वधीक ॾाढो मुड़ुसु नज़र अचां एग्ज़ैक्टली उन वक़्तु ठीकु आहे इहो न? हिकिड़ो हूंदो हुयो पर इन एक्ट जेको आहे असांखे सख़्तु नुक़सानु ॾिनो इमेच्योर स्टेज ते सिंधी माण्हुनि खे वॾो क़तलेआम थियो ख़ुदि हैदराबाद में 3 सेप्टेम्बर ते बि सिंधी 62 सिंधी माण्हू मारिया विया हा नाल ठीकु आहे ऐं होलोकास्ट किलिंग हुई न हुन को टारगेट त हुयो कोन भई कातिल खे था मारियूं पिया जेको अचे बसि हुनखे मारियूं अहिड़े नमूने सां हिते बि वरी जेको कयो वियो उनजे लाइ असां रोकण जी कोशिशि कईसीं हितां जेके असां दोस्तनि खे मोकिलियो हैदर मंज़िल तो असां 90 त बाबा हिन में असां न आहियूं जीअं सिंध न आहे एजेंसियुनि करायो आहे ऐं उन में जेको आहे 90 केरु वियो सर रशीद हैदर बि वियो हुयो अच्छा, रशीद हैदर रिज़वी हिकु अधु ॿियो दोस्त हुयो जेको हाणे नाला नथा वठूं हाली अच्छा ठीकु आहे उहे नेकनियत हुया ऐं चाहियो पिए त इहो जहिड़ो न वधे सो उन्हनि वञी ॻाल्हायो ऐं इल्ताफ़ उन ते कन्विंस थियो त इहो जहिड़ो जेको आहे वाक़ई एजेंसियुनि करायो आहे ऐं उन में खणी GSN जो नालो इस्तेमालु या उन जा माण्हू इस्तेमालु कया अथऊं पर करायो एजेंसियुनि आहे उन करे असांखे रिएक्शन न करणु घुरिजे पर 2 माण्हू इम्पॉर्टेंट जेके उन टाइम एजेंसियुनि जा अकाउंट थींदा हुआ जेको तव्हां बि चवंदो हुयो हिकिड़ो अज़ीम तारिक जेको चेयरमैन हुयो पार्टी जो ऐं ॿियो आफ़ाक़ हा इहे आफ़ाक़ ऐं आमिर वारा जेके हुया इहे ॿई माण्हू इहे 2 माण्हुनि उते मीटिंग जेकी हले पई हिननि जी उन में ई बज़िद थिया त एक्शन खणणु खपे अच्छा रिएक्शन असांजे तरफ़ां अचे उहो आख़िर में ॿुधण में ई आयो त इल्ताफ़ हुसैन बाइकाट करे वियो उन मीटिंग जो ऐं उनखां पोइ अज़ीम तारिक जी सदारत में इहा मीटिंग थी जंहिंमें आफ़ाक़ वग़ैरह इहे हुया उन्हनि 4:30 बजे कार्रवाई शुरू करे छॾी सही 1 अक्टूबर ते ठीकु आहे अच्छा कादिर मक्सी अलॻि छो थियो कंहिं कयो हुनखे अलॻि साईं ॾिसो हिन में त हिकिड़ो त जेको हलियो पियो असांजी उनखे सपोर्ट असां माना GSN महाज़ अॼु इस्तेमालु फैक्शन जी जेकी आहे आरिसर साहब हुनखे सपोर्ट हा उनखे सपोर्ट हुई ऐं उनजे करे असांजे वेझो हुयो ऐं असां जी मीटिंग थी पंहिंजो हिन में कोइटिया में उते शाह लतीफ़ डे मल्हायो उन्हनि असांजे हुते GSN महाज़ वारे दोस्तनि अख़्तर काके पोटो इहे सभु हुया उन टाइम में हुते असद मुंगराणी इहे सभु उते असां वियासीं उते असांजी पंहिंजी मीटिंग थी सेंट्रल कमेटी जी कोइटा में ऐं सेंट्रल कमेटी में स्टूडेंट फेडरेशन जा बि मेंबर हूंदा हुआ जंहिंमें कादिर मक्सी मुनवर लगारी आसिफ बालादी इहो स्टूडेंट फेडरेशन जी तरफ़ां सही ऐं GSN महाज़ जी सेंट्रल कमेटी में मेंबर हूंदा हुया उते असांखे हे जेको जहिड़ो थियो मेयर वारो उन ते असांखे ॼाण मिली त सिंधी मुहाज़िर जहिड़ो वधायो पियो वञे ऐं असांखे इहा बि ख़बर मिली त कुझु असांजा हमरा बि तयारी वठनि पिया उन जे करे फ़ैसिलो कयोसीं त सिंधी मुहाज़िर जहिड़ो कंहिं बि सूरत में न आहे करिणो हीउ पार्टी जो फ़ैसिलो थियो पर पोइ बि ख़बर पई त कुझु माण्हू तयारी कनि पिया पोइ मूंखे यादि आहे त उतां मां हितां कराची मां हलियुसि कादिर मक्सी सां मां मिलां उनखे रोकियऊं त इहो कमु ईअं अमल न करे ख़बर हुई त उन सां अंडरस्टैंडिंग में मुनवर लगारी आहे हा मुनवर वेझो हुयुसि सो मां पहुतुसि हुते मुनवर लगारी वटि त भई हे ॿुधो आहे त कुझु अहिड़े क़िस्म जी तयारियूं थियनि पियूं ख़ुदा करे न हुजे पर जे थियनि पियूं त हुन सां कादिर सां मिलणु ज़रूरी आहे हिकिड़ो त पार्टी जो फ़ैसिलो थियल आहे उनखे उन फ़ैसिले ते रखिजे ऐं ॿी ॻाल्हि त उनखे रोकिजे कीअं बि करे सो हाणे तूं ॿुधाए त किथे आहे मुंहिंजे ख़्याल में हिनखे ॼाण बि हुई त हू किथे आहे पर असांखे टारण जे लाइ जीअं त मां ॿुधो आहे त मुनीर शाह सकरंड हलियो वियो आहे अच्छा मुनीर शाह सकरंड वारे मां हिनखे ज़ोरी पंहिंजी गाॾी में विहारियो की न पियो हले पर ज़ोरी मां हिनखे जीअं खणिबो आहे ज़ोरी खणी सकरंड आयासीं मुनीर शाह खे अची उथायोसीं राति जो बाबा हुनजो मूड त आयो ई कोन्हे अची आहे त ज़ाहिर मूड हुई आहे वरी उनखे बि खयोसीं उते वरी हिन इहा ॻाल्हि कई त मुनीर शाह वटि न आहे त पोइ सिधो हलियो वियो ख़ैरपुर उते ठेड़ी में हूंदा मेमण छोकिरा उन्हनि वटि वियो आहे सही वरी असांखे खईं उतां हलियासीं असां मेमणनि जे ॻोठ ठेड़ी आयासीं उतां पुछा कईसीं त उते कोन्हे चईसीं पोइ पंहिंजो सलाह छा आहे हुनजो भाउ जेको आहे पुराणे शहर में रहंदा असद आहिनि शाह वारा हा असद शाह वारा असद शाह वारा हा असद शाह वटि वियल आहे सनाले शहर में असद शाह दोस्त हा। पार्टी में असद शाह वटि वियल उतां वरी असांखे असद शाह आयासीं पुराणे शहर असां वटि आयो ई कोन्हे पोइ चई त निसार अबड़ी वटि हूंदो हिन में गंबट वग़ैरह गंबट जी भरिसां खोड़नि में खोड़नि
उतां राति जो साईं असां 10 बजे पहुताऊं खोड़नि में। उते आयासीं त हिन जे घर ते आसिफ बालादी लेक्चर वेठो ॾे, स्टूडेंट्स बि वेठा। सभु हिननि सां गॾु हा, शुरू में। हा। पोइ चए त हिते त आयो ई कोन्हे, पोइ वरी उनखे बि खयोंसीं, आसिफ बालादी बि आसिफ बालादी खे बि कयोसीं। पोइ बाबा किथे कीअं, पोइ हिनखे चयोसीं बाबा सची कर ॿुधाए आहे त हैदराबाद में। चए पोइ हलो त वापसि था हलूं हैदराबाद। हैदराबाद त हाणे मां तव्हांखे हथु करे ऐं पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे। पोइ उतां आयासीं असां कराची। कराची में वरी ॿिए ॾींहं ते ममताज़ भुट्टे जे बंगले ते SNA जी मीटिंग रखियल हुई, उहा मां अटेंड कई। उनखां पोइ वरी ॿिए ॾींहं ते हिते फंक्शन बि हुयो हिननि जो, मौलाना उबैदुल्ला सिंधी जो, हिन में पंहिंजो प्रेस क्लब में। उते ख़बर पई त हे ठकाठुक थी वई आहे। अच्छा, साईं गेम्स जॾहिं इंडिया वियो तव्हां हुयो हुन में? न, तव्हां न? साईं अमीर हैदर शाह, इमदाद शाह, साईं इमदाद मोहम्मद शाह, अलन खान थेबो ऐं साईं जेम्स दिया। सही। साईं वापसि जॾहिं थियो ब्रीफ कयो उते जॾहिं वियो साईं त हिकिड़ी त अजीब ॻाल्हि इहा थी त साईं सभिनी खे रोकियो त कोई न वेंदो। ख़ासि तरह सां साईं खां हमीदा खोड़ो पुछो त भई कुझु ॿिया बि वञणु चाहिनि था, असांजा दोस्त आहिनि उहे चवनि था साईं को इजाज़त ॾियो सभु वञो, कंहिंजी ज़रूरत कोन्हे का, जेतिरे ताईं उहे जंहिंखे घुराईंदा उन। पर हबीबुल्ला नारे जो उते पहुची चुको। अच्छा, हबीबुल्ला नारे जो। साईं हुनखे कंहिं बि मीटिंग बाजी में शामिलु न कयो। अच्छा। साईं पंहिंजी ॻाल्हि रखी ऐं उन्हनि सीक्रेट रखियो मुलाक़ातूं, माना हुन सां मिलियो। साईं त वियो अयादत जे लाइ न, ख़ान गफ़ार ख़ान जी अयादत कई, पर उते काफ़ी माण्हुनि सां साईं जी मुलाक़ातूं थियूं। साईं जा पर्सनल तालुक़ हुया, वास्ता हुया। सिंधी जेके माइनि मर्दनि सां बि उहे मुलाक़ातूं बि थियूं, पुराणा इश्किया जेके दास्तानूं उहे बि खुलियूं। उहे ॾाढियूं मज़ेदार ॻाल्हियूं आहिनि। सो उन में साईं सां कंहिं सीक्रेट होटल जाइ ते राजीव बि मिलियो, राजीव गांधी। राजीव सां साईं जा हाल अहवाल थिया। ॿिए ॾींहुं सुबुह जो 2 आर्मी ऑफिसर आया हुते साईं सां मिलणु, उन्हनि जा। उन्हनि सां गॾु हितां जो हिकिड़ो अमरावती हुयो। पोइ उन में साईं खे चयोसीं तव्हांखे घणा हथियार खपनि, केतिरी ट्रेनिंग ऐं कहिड़े क़िस्म जी खपे, पैसा केतिरा खपनि, ॿी कहिड़ी इंफॉर्मेशन खपे, ॿी कहिड़ी सपोर्ट खपे। उन ते साईं सख़्तु नाराज़ थियो। चई सॼी राति हिनखे सम्झायो आहे राजीव गांधी खे, हिनखे सम्झ में न आई इहा ॻाल्हि जो असांखे त असां बराबरी जी बुनियाद ते इख़लाक़ी सपोर्ट घुरूं था, हीअ छा असांखे एजेंट सम्झे थो पियो, दलाल बणाइणु चाहे थो, हथियार या असां टेररिस्ट आहियूं। ग़लति ॻाल्हि आहे, असां हिन ते एहतिजाज कयूं था। ख़ैरु साईं जॾहिं मोटी आयो त हिते अख़बार वारनि पुछियो साईं खां, साईं कीअं रहियो तव्हांजो दौरो? साईं जो दौरो पंहिंजी जाइ ते ई त हुयो, असांखे गफ़ार ख़ान खां पुछिणो, उहो त पुछियोसीं। बाक़ी हाणे असां ज़ाहिर आहे त पंहिंजो हर जाइ ते पंहिंजो दर्द सूर रखूं था, पंहिंजो केस रखूं था। उते वियो मुंहिंजी मुलाक़ात थी, हालांकि उहा सीक्रेट मुलाक़ात हुई, साईं सीक्रेसी रखंदो ई कोन हो। साईं चयो त बाबा सिधी सही ॻाल्हि आहे त उते राजीव सां मुंहिंजी मुलाक़ात थी, राजीव खे पंहिंजो केस ॿुधायोसीं, पर उहो कुछे जहिड़ी भित, उनखे अलाए निंड पई आई अलाए छा, पर बहरहाल असां हुनखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईसीं, पर उन जो को जवाबु सुठो न आयो। जो ॿिए ॾींहं ते जेको आहे हुन अहिड़ा माण्हू मोकिलिया त असांखे एजेंट बणाइण बि चाहे, इहे बि ॻाल्हियूं साईं करे छॾियईं जेके डिप्लोमेसी जे अॻियां। तव्हां सां साईं कहिड़े क़िस्म जी इन मुलाक़ात जी ॻाल्हि ॿोल तव्हां सां कई हूंदी, तव्हांखे ॾिनो हूंदो? इहे सॼियूं तफ़सीलूं हुयूं। पंहिंजी हिमत करणी आहे या कंहिं ॿिए ते भाड़णो आहे? ॾिसो, इहो शुरू खां वठी साईं जो आहे त बाबा प्रॉक्सी कहिड़ी बि शिकिल में हुजे, कंहिंजो बि हुजे, उहो टके जो थींदो आहे। उनजे करे असांखे प्रॉक्सी कंहिंजो बि न थियणो आहे। न इहा सीक्रेसी तव्हांजी हलंदी आहे। प्रॉक्सी ऐं सीक्रेसी बिल्कुलु ई उहा कंहिं बि सूरत में असांजे लाइ, असां वारी सियासत जे लाइ जाइज़ न आहे। असां उहा ॻाल्हि कयूं जेकी अफोर्ड करे सघूं, जेके जलसा आम में बि कयूं, सुभाणे टार्चर सेल में वञूं उते बि असां करे सघूं। का बि ॻाल्हि पंहिंजी लिकियलु न हुजणु खपे, खुलनि डुल। साईं त उअं ई सिधी रांदि सोटे जी, ॿेड़ी ॿुड़े खोटे जी हुकुम कंदो, त असां बि उनखे कंटिन्यू कयोसीं। उनखां पोइ असांजो इंडिया वञणु थियो। तव्हांजी मुलाक़ातूं कंहिंसां थियूं? असांजूं मुलाक़ातूं उते जेके अदीब दानिश्वर सिंधी जेके आहिनि उन्हनि सां थियूं। बाक़ी ज़ाहिर आहे त उहे उते जेके पॉलिटिकल वर्कर्स आहिनि
कीरत बाबाणी आहे, गोबिंद माली आहे, हरी आहे, ऐं उन खां सवाइ जेको आहे सो उत्तम सुंदरी आहे, लक्ष्मण भाटिया आहे, लीना शिरंगी आहे, नंद जवेरी आहे, इन सभिनी सां मुलाक़ात थी। अच्छा, टोड़ी वारो जॾहिं वाक़ियो थियो हुयो उन ते ॿुधो आहे त साईं जेम्स जो कुझु जेके पार्टी जा फेडरेशन जा अॻवान हुआ उन्हनि ते ॾाढो नाराज़ हुयो, इहा वाक़ई आहे या हुनजो रिएक्शन छा हुयो टोड़ी वारे वाक़े? ॾिसो साईं त हथियारबंद जेकी बि हरकतूं थींदियूं हुयूं साईं उनजे ख़िलाफ़ु हूंदो, कंडेम कंदो हुयो। स्टूडेंट्स बि जेके एक्ट कंदा हुआ या क्राइम कंदा साईं उनजे अॻियां स्टूडो। साईं सम्झां थो तव्हां जेकॾहिं स्पीच ॿुधी हुजे जंहिंमें मां पहिरियों दफ़ो एज ए चेयरमैन GS महाज़ मूंखे सिंधी पोरे संगत या खण हुन इलेक्शन खटी हुई हिते हिन में पंहिंजो KEC में, त उन्हनि मुंहिंजे मान में ताजमहल होटल उन टाइम में हूंदो न, हा ताजमहल उन में जेको आहे सो अशायो रखो, जंहिंमें अहलियान कराची, जंहिंमें सिंधी मुहाजिर पंजाबी पठान सभु उन्हनि सभिनी खे सॼो ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे माण्हुनि खे सॼो, ऐं उन में मां प्रिज़ाइड पे कयो ऐं चीफ गेस्ट साईं GM सैद हुयो। अच्छा, साईं GM सैद जी मौजूदगी में हिकिड़ो त मां मौक़ुफ़ रखियो GS छा थी चाहे सही, ऐं उन छा थी करणु चाहे, ऐं उन में केरु केरु उन में शामिलु थी सघनि था, कंहिंजे ख़िलाफ़ु आहे या कंहिंजे ख़िलाफ़ु न आहे, इहा सॼी तफ़सील सां उन में आर्ग्यूमेंट आहिनि उन तक़रीर में। ऐं साईं जी तक़रीर ज़बरदस्त आहे। साईं चयो त हीउ वॾो ज़िंदगी जो मक़सदु आहे, त मूं वारी ॻाल्हि खे सेकंड कई, ॿियो चई त हेॾो वॾो मक़सदु आहे ज़िंदगी जो, हाणे उन में किरदार खां सवाइ करेक्टर खां सवाइ इल्म खां सवाइ त हासिलात उनजी मुमकिन न आहे, हिकु जाहिल माण्हू जो कमु न आहे, इल्म में किरदार वारे माण्हू जो कमु आहे। सो असां वटि त चई त इहो तजुर्बो अची थियो आहे जो वञूं केॾां, जो पोइ लास्ट मीटिंग ते उते आहे सन में मीटिंग थी, सो उन में जेके वेठा मूंसां आया मिलणु, मां उन्हनि खां पुछियो बाबा तव्हां वञो क्राइम में केतिरा इन्वॉल्व आहिनि, त उन वञा 40% जेको आहे सो चयोसीं असां क्राइम में इन्वॉल्व आहियूं। ऐं हाणे अॼु किथे पुछियो पियो साईं? हा साईं पुछो हुयो? साईं पुछो स्टूडेंट फेडरेशन खां। हा स्टूडेंट फेडरेशन खां। हा सो उहे सभु हुया, बशीर ख़ान, हा बशीर ख़ान सभु हुया। उन्हनि चयो साईं 40% माण्हुनि चयो त असां इन्वॉल्व आहियूं क्राइम में। सही, साईं चयो त हाणे इहो आहे करेक्टर, पर चई त ॿियनि वरी ॿुधायो मूंखे जे 60% जेको चयूं त असां न आहियूं, उन्हनि कूड़ ॻाल्हायो अथऊं। सोचे त ईअं थींदो हुयो, चई त हिते माण्हू खजी विया, पोइ इहा इन तक़रीर में बि ॻाल्हि कई। अच्छा, माण्हू खजी विया, सो मूंखे अप्रोच कयूं, सो GS वारा हुया मंसूर लगारी वग़ैरह, उन्हनि जे जॾहिं क्राइम उन्हनि ॿियो को क्राइम कयो, सो उन्हनि जी फैमिलीज़ खे जॾहिं पुलिस वठी वई त इमदाद शाह एज़ ए MPA हिते स्ट्राइक कई हुई असेंबली जे अॻियां। सही, पोइ उनखे उन्हनि छॾियो हुयो, जे उहे हुया, सो मां उन्हनि खे जेको आहे चवराए मोकिलियो त बाबा माण्हू छॾियो, फज़ीलत कोन्हे का, सिंधी माण्हू नाहक मत पिया। उन ते उन जेको आहे सो चयो त साईं पैसा लॻंदा, हीअं मुफ़्त में कोन छुटंदो। हाणे इहो हाल आहे त इन में कीअं आज़ादी थींदी, कीअं आज़ादी मिली बि, त उनखे केरु हलाईंदो, छा कंदा, इहे संजीदा मसइला आहिनि। सही, साईं इन शयुनि जे सख़्तु ख़िलाफ़ु हुयो। सही, हाणे छा करणु घुरिजे तव्हांजी जेकी नेशनलिस्ट मूवमेंट आहे, हुनजे ग्रुप्स आहिनि, को मैसेज हुननि खे ॾियणु? ॾिसो हिन में हाणे त हिकिड़ी मां आइडियालॉजिकल फोरम सिंध यूनाइटेड पार्टी जो चेयरमैन रहियो। सही, आई एम वन ऑफ पाइनियर ऑफ सिंध यूनाइटेड पार्टी। ठीक आहे, साईं जलाल सां गॾिजी करे सही असांजी ठाहीसीं। मां हुनजो पहिरियों सीनियर वाइस प्रेसिडेंट बि थियुसि, पहिरियों जनरल सेक्रेटरी बि थियुसि, आइन जो मौजूद बि थियुसि जेको पार्टी जो ठहियो। ऐं उन खां पोइ लास्ट में मां पाण बाय वर्चू ऑफ माई ओन चॉइस मां आइडियालॉजिकल फोरम जो चेयरमैन थियुसि सिंध यूनाइटेड पार्टी जा। छाकाणि त आइडियालॉजिकली असांजे करे उनखे आइडियालॉजी खे बचाए वियासीं त मां सभु कुझु बची वियो। छाकाणि त हेॾी चांदी वहे थी पई त उन में त ख़बर न आहे कंहिंजा ईमान कहिड़े टाइम था लुड़ी वञनि। ठीकु आहे, इहे सॼियूं आफ़रूं बाफ़रूं असां वटि रहियूं, दफ़ा दफ़ा जो रहिया असां मिशन खां मथे चढ़ियल। उन करे आइडियालॉजिकली मुंहिंजो हुयो त भई असां खे पुख़्तो रहणो आहे। छाकाणि सिंध यूनाइटेड पार्टी हिकिड़े प्रोसेस खां पोइ हिकिड़े नतीजा कढिया। साईं जेम्स जी रहलत खां पोइ उनजी आइडियालॉजी ते जेको 2 साल कमु कयोसीं, त उन में जिदत असां कीअं आणियूं। छाकाणि जंहिं मज़हब में, फ़र्द में, क़ौमुनि में वक़्त हालतुनि मुताबिक़ तब्दील थियण जी सलाहियत न आहे, उहो तबाह थी वेंदी, बर्बाद थी वेंदी। उन करे नवां नवां ख़्याल, नयूं नयूं सोचूं, नयूं नयूं लहरूं थियूं अचनि, उन मुताबिक़ तव्हांखे हलणो पवंदो। ठीकु आहे, उनजे करे इतिहाद करिणो पवंदो, जिदत आणणी पवंदी। आइडियालॉजी में बि इहा जिदत आणणी। त उनजे करे हिकिड़े वक़्त में साईं जेम्स जॾहिं ॻाल्हि कई आज़ादी जी,
त उन टाइम में कोई ॿुधण वारो बि कोन हुयो। हा, बंगालियुनि जेको आहे सो इलेक्टेड इलेक्शन लड़ी 99% खटण खां पोइ बि उनजो क़त्ल आम करे उनखे अलॻि कयो वियो। हिते बलोचनि जी हुकूमत जेकी आहे सो इलेक्टेड हुकूमत फ्रंटियर ऐं हुन में नेप जी उनखे नेप इलेक्टेड जी। हुकूमत खे ख़तमु कयो वियो। हिते जेको आहे एग्रीड प्रोपोज कॉन्स्टिट्यूशन ऑफ 72 भुट्टो साहब उनखे जेको आहे सो ख़तमु करे छॾे। वरी 73 जो यूनिटी फॉर्म ऑफ गवर्नमेंट जहिड़ो कर हुजे उहो अची करे असांजे मथे में विधईं, ठीकु आहे, हाईली सेंट्रलाइज सिस्टम जंहिंमें हुयो। त इन तरीक़े सां इहे शयूं न पियूं थियनि, जंहिंजे करे साईं बांग्लादेश खां पोइ नतीजे ते पहुतो त ॿबिरुनि खां ॿेर घुरणो आहे। दुनिया असांजो साथ कोन थी ॾिए पई, उन्हनि जा मुफ़ाद इन में आहिनि त इन पंजाब जी आर्मी खे इस्तेमालु करिणो आहे रशिया जे अगेंस्ट या आयल जी चौकीदारी जे लाइ गल्फ में। उन जे करे उन्हनि सां उहे पिघाड़नि कोन पिया, जेको वणनि क़त्ल आम कनि, जेको मारनि, जेकी जमहूरियत सां की सघनि, जेको कॉन्स्टिट्यूशन सां कनि, उनखे उहे सपोर्ट कनि पिया, कोई चवण वारो। उन जे करे साईं आज़ादी जी ॻाल्हि कई, छाकाणि आज़ादी जी ॻाल्हि वाहिद ॻाल्हि आहे इंटरनेशनल लेवल ते, UN में बि। जेकॾहिं तव्हां प्रोविंशियल ऑटोनॉमी जी था ॻाल्हि कयो, ठीकु आहे न, इवन न्यू कॉन्ट्रेक्ट जी था ॻाल्हि कयो, न्यू सोशल कॉन्ट्रेक्ट जी था ॻाल्हि कयो, इवन कन्फेडरेशन जी था ॻाल्हि कयो, इहो तव्हांजो अंदरूनी मामिलो आहे। यूनाइटेड नेशन या बाक़ी क़ौमूं उन्हनि जे मथां बाइंडिंग तॾहिं थी थिए जो हिकिड़ो माण्हू बि जेकॾहिं कंहिं क़ौम मां बीठो आहे उहो चए थो त मां हिकिड़ी क़ौम आहियां ऐं वाक़ई उहा क़ौम रही हुजे ऐं माज़ी में मां हिकिड़ो अलॻि जेको आहे तशख़ुस रखी ऐं पंहिंजी क़ौमी हैसियत सां पंहिंजे अलॻि वतन में रहियो आहियां ऐं हींअर मां ग़ुलाम आहियां ऐं आज़ादी मुंहिंजो हक़ु आहे, इहो इंटरनेशनल केस थी थो। उन जे करे साईं आज़ादी जी ॻाल्हि कई, छाकाणि ॿियो को रस्तो न ॾिसी। लास्ट ॿ ॻाल्हियूं सर, हिकिड़ी जेको तव्हां कादर मक्सी खे ॻोल्हियो काफ़ी जाइनि ते, उनखां पोइ वरी का मुलाक़ात थी तव्हांजी, मुनवर मिलायो तव्हांखे? पोइ उन में कमेटी हिकिड़ी वेठी जीएस महाज जे तरफ़ां, ठीकु आहे, चवनि था त भई विदाउट नोटिस जेको आहे उनखे पार्टी मां न कढिजे, न को उनजे मथां एक्शन कजे। पहिरियों उनखां पुछूं त सही हा, थियो छा। उन जे लाइ आरी सर मूं ते मुश्तमिल ऐं उन टाइम एक कमेटी में मेंबर हुया मुनवर लगारी ऐं आसिफ बालादी, असां चइनि ते मुश्तमिल कमेटी जुड़ी। सही, त आसिफ वञी करे कादर मक्सी उन टाइम में बलूचिस्तान में हुयो। पोइ वरी ख़बर पई त ठुल जी भरिसां उते कुझु दोस्तनि वटि रहियल आहे। अच्छा, सही आहे। पोइ हितां असां वियासीं, आरी सर जॾहिं पहुतो सकरंड मुनीर शाह वटि, उते हू पिड़ कढी बीह रहियो त मां न हलंदुसि, तव्हां वञो, बसि सॼा अख़्तियार ग़ुलाम शाह खे आहिनि, मां लिखी करे ॾियांसि थो सभु अख़्तियार हिनखे, जेको वणे। आरी सर न हलियो। अच्छा, ऐं पोइ उतां वरी असां इहे 2 ॼणा वियासीं। सही, पोइ मूंखे यादि आहे त शिकारपुर आयासीं, उते मां पंहिंजी कार हुई उहा छॾी, उतां वरी दोस्त हुयो नौशेर सुमरो, उनखां जीप वरिती, जीप पोइ ठुल विया? हा, पोइ ठुल वियासीं। उते मुलाक़ात थी? ठुल वियासीं, अॻिते वियासीं। हा, पोइ छा उते डिस्कस छा थियो? उहा वॾी तफ़सील आहे, ॿुधायो न सर, उहा तव्हांखे ऑफ द रिकॉर्ड ॿुधाए हाणे 30 साल गुज़री विया आहिनि, हाणे तव्हां ॿुधाए सघो था। उहे सीक्रेट डॉक्यूमेंट्स जेके आहिनि ओपन कजनि। ठीकु आहे। अच्छा, हिकिड़ो ॿियो जेको आहे, तव्हां उन वक़्तु कादर मक्सी जेल मां निकितो हुयो 92 में, त हुन चयो 4 सालनि खां पोइ असांजी पार्टी गवर्नमेंट ठाहींदी आहे। तव्हांजी पार्टी एनालाइज़ कयो अथनि की हीअ कहिड़ी कीअं ॻाल्हि थो करे? इहा न असां तालुक़ु ख़तमु थी वियोसि, तालुक़ु त ख़तमु थी वियोसि, पर तव्हांजी पार्टी को तजियो त कयो हूंदो? त असांजी हवाई ॻाल्हियूं आहिनि। अच्छा, हिते त मिड़ई को न को गोॾे में पुटु ॾेई छॾींदो आहे न, त बसि चल बचा सुली पे राम भली करेगा, अहिड़े तरीक़े सां इहो थींदो रहंदो। सही, कहिड़ी शइ जेकी तारीख़ मूंखां रहिजी हूंदी, यादि न हुजे, तव्हां ॿुधाइणु चाहियो त ॿुधायो। न इहा का हिन में मुल्क में का है सच त का तब्दीली अचे कोन पई, विच में केयर टेकर जे लाइ आया माण्हू के मूं ॾे। अच्छा, केयर टेकर लाइ हीउ जेको लास्ट गुज़रियो आहे? लास्ट जेको हुयो, सही, ॿाहिरि जा हुया। ठीकु आहे। सो चऊं त तव्हांखे चीफ मिनिस्टर था कयूं। मां चयो इहा त पाकिस्तान में का एॾी वॾी तब्दीली आई आहे, छा आहे उनजी आइडियालॉजी ख़तमु थी आहे, GSQ एॾो को अशराफ थी विया आहिनि, छा थियो आहे? ॿियो भई चइनि न इहा कमिटमेंट थी आहे मथे, माना अमेरिका उनजो चवणु। सही, त हींअर असीं IMF वर्ल्ड बैंक सभिनी जो प्रेशर आहे त अहिड़ी टीम आणिजे जेके बाकिरदार हुजनि, विकामण ऐं झुकण वारा न हुजनि, हाईली एजुकेटेड हुजनि ऐं रिज़ल्ट ओरिएंटेड हुजनि, ह्यूमन बींग बि हुजनि। सो उन जे लाइ चंद माण्हू जा नाला असां चीफ प्राइम मिनिस्टर जे लाइ बि सिलेक्ट कया, जंहिंमें गिलानी वग़ैरह जज जेको आहे उहे, ऐं मुख़्तलिफ़ असां प्रोविंसिस में शॉर्ट लिस्ट कया आहिनि माण्हू। तव्हां बि सिंध में असां तव्हांजी शॉर्ट लिस्ट कयो, उन करे असीं चाहियूं था त तव्हां चीफ मिनिस्टर थियो। मां चयो भई ॻाल्हि आहे इहा त इन में मुदाख़लत थींदी, मां त छा को फ़रिश्तो बि अची विहारींदो, उनखे बि उहो ई कमु कंदो जेको हिते थिए पियो, चीफ मिनिस्टर कनि पिया।
हिनखे मुंहं में का तब्दीली त कोन्हे, न मुंहं में का तब्दीली ईंदी जो उन्हनि जे चवणो था की मां ईअं हलंदुसि, इहा अजाई ॻाल्हि आहे। उनखां पोइ वरी हिननि बाक़ाइदे टीमूं ईंदियूं रहियूं वरी पोइ इस्लामाबाद खां, इस्लामाबाद खां टीवी चैनल बि हिकिड़ो आयो जिन मूं था जेको आहे लाइव इंटरव्यू कयो, अच्छा सही लाइव न पोइ उनजी वरी पोइ रोकियूं लाइव खे ऐं पोइ वरी Recorded कयो। रिकॉर्ड कयूं, उन में बि इहे ई सुवाल थिया। सही मां चयो भई मूंखे सम्झ में नथो अचे त मां में त का तब्दीली कोन आई आहे, हा अॻियनि में कहिड़ी तब्दीली आहे जो वाक़ई उहो रिज़ल्ट ओरिएंटेड ऐं अशराफ माण्हू ऑनेस्ट माण्हू जेके पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिला कनि, अहिड़े क़िस्म जी तब्दीली पाकिस्तान में आई कॾहिं आहे आई कॾहिं जो इहो एग्री थी वञनि इन ॻाल्हि ते, जेकॾहिं इहा आहे बि का टेम्पररी ॻाल्हि आहे इन खां पोइ उअं ई फिरी वेंदा, इहा ॻाल्हि ते कोन बीहंदा। सही आहे। अच्छा केरु हुया ॿाहिरियां जेके आया हुया, स्टेट जा नुमाइंदा हुया या तव्हांजा के दोस्त हुआ? न मुंहिंजा दोस्त एज सच कोन हुया, पर हू नुमाइंदगी कनि पिया इदारनि जी। लोग अच्छे ॼाणे जी नुमाइंदगी कनि पिया, ठीकु आहे। उनखां पोइ ॻाल्हि ॿोल्हि कोन थी, ख़तमु? न उनखां पोइ वरी इहा जो मूं वारो इंटरव्यू थियो, उनखां पोइ ॿिया जेके आया टीम घर ते जिन इंटरव्यू कयो त भाई तव्हांजो हिन पाणी जे मसइले ते छा ख़्यालु आहे, डैम्स जे मसइले ते छा ख़्यालु कहिड़ी आहे, पोजीशन में आहे? सही हुन उहे क्वेश्चन जेके कंफ्लिक्ट आहिनि, लिंक हुयो, मूव हुई का कंट्रावर्शियल हिकिड़ी। सही उहे न उन ॻाल्हियुनि जे लाइ सुवाल कयूं, सेंटर खे तव्हां कीअं था ॾिसो, कॉन्स्टिट्यूशन में कहिड़ियूं अमेंडमेंट्स था चाहियो। न त लाइ मुंहिंजो इहो हो त बाबा हीअ हिकिड़ी फेडरेशन आहे ऐं अॼु ताईं पाकिस्तान ठहण खां पोइ टिल टुडे उन कॉन्स्टिट्यूशन मिलियो ई कोन्हे को। सही आहे। इहे जेके कॉन्स्टिट्यूशन आहिनि उहे अननेचुरल आहिनि, फेडरेशन खे फेडरेटिंग कॉन्स्टिट्यूशन हुजणु खपे न। सही उन जे लाइ ज़रूरी आहे त हाईली सेंट्रलाइज़ सिस्टम खे मज़बूत करण जी बजाए फेडरेशन खे मज़बूत कजे। फेडरेशन तॾहिं मज़बूत थींदी जॾहिं हुनजा फेडरेटिंग यूनिट्स मज़बूत थींदा, ऐं उहे तॾहिं मज़बूत थींदा जॾहिं उहे सावरन ऐं आटा न मसूदा। सिंपल इज़ दैट। पोइ उनखां पोइ सम्झी विया त हीअ असांजे कम जो न आहे। कम सही आहे साईं, तमामु घणी महिरबानी तव्हांजी। महिरबानी। इंशाल्लाह कचहरियूं क़ाइमु रहंदियूं। नेक्स्ट कंहिं प्रोग्राम में वरी इकठा आहियूं कंहिं ॿिए महिमान सां।